सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो मेज़बान आसिफ सियाल ऐं सलाम सिंध जी हिन ख़ूबसूरत रंगा बिरंगी ट्रांसमिशन में अवां सभिनी मोहब्बत वारनि असांजे भाइरनि दोस्तनि अदियुनि खे सलाम क़बूल पे ऐं वेलकम पिया कयूं अव्हां खे हिन प्रोग्राम में। हीउ प्रोग्राम जिथे जिथे ॾिठो पियो वञे, कच्चे में, काछे में, कारूंझर में, पूरी सिंध में, बल्कि पूरे पाकिस्तान में, न सिर्फ पूरे पाकिस्तान में पर पूरी दुनिया में जिथे जिथे भी असांजो प्रोग्राम हिन टाइम ॾिठो पियो वञे, उन्हनि सभिनि खे असां भलीकार पिया चऊं ऐं हक़ मौजूदु। जी त व्यूअर्स, सुबुह जो पहर जेकॾहिं हमेशह ईअं चवंदा आहियूं कि सुठी ॻाल्हि सां शुरू थिए ऐं सुठे लहजनि सां शुरू थिए ऐं सुठे अमल सां शुरू थिए त यकीनन सॼो ॾींहुं जेको आहे सो हुन जा असरात तव्हांजे न सिर्फ़ु वजूद ते पवंदा आहिनि पर सराउंडिंग में जेके बि तव्हांजे अॻियां जेके माण्हू अचनि पिया, माण्हू सां मिलो पिया, उन्हनि ताईं बि उहे वाइब्स बिल्कुलु स्प्रेड थींदियूं आहिनि, बिल्कुलु हिकु मैजिक वांगुरु। सो कोशिशि माण्हू ईअं करे कि जॾहिं बि सुबुह जो उथे पियो ऐं पहिरीं ॻाल्हि त पंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट लाज़मी रखे ऐं मुस्कुराहट ई जेका आहे जेका आहे असांजे बिल्कुलु मिज़ाजनि खे बिल्कुलु जेके अगरि किथे बि ग्लूमी आहिनि, सैड आहिनि, भले केतिरा बि स्ट्रेसफुल असां हुजूं, पर जेकॾहिं तव्हांखे स्माइल कयो था या स्माइल किथां रिसीव पिया कयो त यकीनन उहो आहे जेको आहे सो तव्हांजे हर उन तकलीफ़ खे बिल्कुलु जीअं चइजे न चेंज ओवर लॻी वेंदो आहे, अहिड़े तरीक़े सां थी वेंदी आहे। ऐं असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं पॉज़िटिविटी जी ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं सुठनि लहजनि जी, सुठनि एटीट्यूड्स जी ऐं सुठनि रिस्पॉन्सिस जी, त मां सम्झां थो कि कोई बि रिलीजन न आहे, कोई बि अहिड़ो कल्चर न आहे किथे मतिलबु असां वटि ईअं हुजे कि असां कंहिंखे बैड जेस्चर्स ॾेई करे कंहिंखे मीट कयूं या उन्हनि सां जेको आहे सो उनखे ग्रीट कयूं। ऐं ग्रीट असां जीअं जेकॾहिं ईंदा आहियूं अस्सलामु अलैकुम, नॉर्मली हिकिड़ो वर्ड आहे जंहिंखे चवंदा आहियूं कि अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम जंहिंसां मिलंदा आहियूं उनखे ग्रीट कंदा आहियूं। त मां सम्झंदो आहियां कि इहो बार बार लफ़्ज़ रिपीट करण सां इन जी जेकॾहिं असां थोरी डेप्थ में वञूं, उनजी मीनिंग खे अंडरस्टैंड कयूं त इन में बि काफ़ी तव्हांखे हिकिड़ो ॾाढो पैगाम मिलंदो। उहो इहो आहे कि सलामती हुजे तो ते, ठीकु आहे, सलामती हुजे तो ते, माना तो ते सलामती हुजे मतिलबु हिकिड़ी ब्लेसिंग आहे, हिकिड़ी प्रे आहे कि जेका असां हर कंहिं माण्हू सां जॾहिं मिलूं था उनखे ग्रीट कयूं पिया ऐं जॾहिं रिटर्न असांखे अचे पियो वालेकुम सलाम त तो ते बि सलामती हुजे। ऐं हिन टाइम जेकॾहिं माण्हू खे खपे छा, अहिड़ो हिकिड़ो असांजे समाज में को बि अहिड़ो शख़्स न आहे जंहिंसां जेको आहे सो थोरो घरां निकिरे थो ऐं किथे न किथे उनखे मिसहैप न थियो हुजे, उन सां कोई इंसिडेंट न थिए या उहो कंहिं नेगेटिव एनर्जी जे जकड़ में न अची वियो हुजे। जीअं कल्ह असांजा जेके महिमान लेडीज़ आहियूं उन्हनि इहा ॻाल्हि कई कि असां ॾाढो ख़ुशि मिज़ाजी सां ऐं ख़ुशी सां निकितासीं कि सलाम सिंध में असांखे वञिणो आहे, पर उन्हनि सां हिकिड़ो मिसहैप थी वियो, इंसिडेंट थी वियो। ऐं कराची में त जेको आहे सो हिकिड़ो ई प्रॉब्लम आहे स्नैचिंग जो, ऐं उन्हनि जेको आहे सो लेडीज़ सां जेको आहे सो स्नैचिंग थी वई ऐं उनजे बावजूदि उन्हनि खे लख शाबस आहे कि लेडीज़ बिल्कुलु ट्रॉमा में हली वेंदी आहे कि उन सां कुझु बि अहिड़ो थिए त, पर उन्हनि खे असां कोशिशि कईसीं कि असांजे उहे महिमान आहिनि ऐं कोशिशि कईसीं उन्हनि खे एंटरटेन कयूं, उन्हनि खे खिलायूं ऐं उन्हनि यकीननि उन्हनि जे स्ट्रेस खे रिलीज़ करण जी असां कोशिशि कईसीं। ऐं एतिरे हद ताईं त मूंखे पर्सनली ईअं लॻंदो आहे कि जंहिंसां कोई इहो इंसिडेंट थींदो आहे त उन्हनि जे ज़हन में खोड़ सारा ख़्याल बिल्कुलु घुमणु शुरू करे ॾींदा आहिनि त हे मूंसां ई छो थियो ऐं मां जेको आहे सो निकितमि हिन जेको आहे सो मूं ते पिस्टल लोड कई ऐं अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं लेडीज़ सां थिए त लेडीज़ इलाही उहा सेंसिटिव हूंदी आहे, यकीननि उन जे दिमाग़ में उहे शयूं घुमंदियूं रहंदियूं आहिनि त पोइ डिफरेंट तरीक़े सां उहो पंहिंजे पाण खे दिमाग़ में सोचूं हलाए करे आथत ॾींदी रहंदी आहे कि हीअ न थियणु खपे हा, हू न थियणु खपे हा।
ऐं वाक़ई उन्हनि जी कैफ़ियत मां अंडरस्टैंड कई उन्हनि खे पोइ असां ॾिठोसीं त इनकरेज बि कयोसीं हौसलो बि ॾिनोसीं बिकॉज़ लाइफ आहे त इहे सभु शयूं जेको आहे सो पार्ट आहिनि ऐं इन्हनि खे जेको आहे सो फेस करणु खपे ऐं मां चवंदो आहियां छो की स्ट्रॉन्ग हुजणु खपे इंसान खे इनसाइड पर जॾहिं बि तव्हां हे त नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं आहिनि जेकॾहिं पर तव्हां असां ॾिसंदासीं की माण्हू पहाड़नि जहिड़ियूं तकलीफ़ूं बि फेस कनि पिया ऐं उन जे बावजूदि उन्हनि जे चहिरनि ते मुस्कुराहट हूंदी आहे ऐं उन्हनि जे चहिरनि ते किथे बि घुंज नज़र न ईंदो आहे अहिड़े क़िस्म जा किरदार बि मिसाली हूंदा आहिनि जीअं मां तव्हांखे ॿुधायो की हिकिड़ो दोस्त हुयो जंहिंखां मां जेका सो लर्न कई ज़िंदगी आहे ई मतिलबु लर्निंग वारो सॼो प्रोसेस सबक़ु आहे उस्ताद बादल सही पियो चवां न मां त इंसान खे मतिलबु इन्हनि शयुनि जे लाइ बिल्कुलु पंहिंजे पाण खे प्रिपेयर हुजणु खपे की असां सां कुझु बि ठीकु आहे न लॉस त मतिलबु आहे ई आहे लाइफ में हिकिड़ो हिसो आहे की तव्हांखे नुक़सानात मिलंदा ज़रूरु ठीकु आहे ऐं तव्हांखे ट्रेजेडीज़ बि तव्हांखे फेस करणी हूंदी ख़ुशी आहे त ख़ुशी सां गॾु ग़म बि ज़रूरी आहे जॾहिं ग़म अचे त बिल्कुलु मायूस न थिए माण्हू ऐं बिल्कुलु सम्झे की अलाह जी तरफ़ खां आहे इहो बि हिकिड़ी आज़माइश आहे ऐं पंहिंजे पाण खे थोरो मैंटली तौर ते एतिरो स्ट्रॉन्ग करे की उन्हनि खे ओवरकम करे ऐं जेकॾहिं असां इन्हनि शयुनि खे न करे सघंदासीं हे त नॉर्मल ट्रेजेडीज़ थियनि थियूं नॉर्मल प्रॉब्लम्स थियनि था पर कॾहिं को वॾो लॉस बि अचे त किथे असांजे दोस्तनि खे असांजी फैमिली खे सहारे जी ज़रूरत पए थी त पोइ सहारो उहो ई ॾींदो आहे जेको पाण स्ट्रॉन्ग हूंदो आहे मोटिवेट उहो ई कंदो आहे जेको मोटिवेटेड हूंदो आहे ऐं जेको आहे सो ओवरकम करण जा जेको आहे सो उहे ई सलाह मशवरा पंहिंजे ॾेई सघे थो दोस्त खे उनजी रहनुमाई करे सघे थो जेको पाण जेको आहे सो उन्हनि शयुनि खे चैलेंजिस खे मीट कंदो हुजे ऐं ओवरकम कंदो हुजे ऐं उहो हर शइ में जेको आहे सो ॼाणंदो हुजे सो स्ट्रॉन्ग थियणु खपे असांखे हर हाल में मूंखे पंहिंजे मिज़ाज जी एतिरी ख़बर आहे की पास्ट में मूंखे किथे ईअं बि ॾुख तकलीफ़ थींदी की कंहिंजो थोरो बि कंहिंखे तकलीफ़ आई आहे या कुझु कोई एक्सीडेंट थी वियो आहे रस्ते में त मां पर्सनली जेका इहे उतां निकिरी वेंदो हुउमि मां बीहंदो न हुउमि पर विद द पैसेज ऑफ टाइम मतिलबु ईअं हिकिड़ी शइ रियलाइज़ कई हिकु दफ़ो मां ऐं ॾाढो रिग्रेट फील कयो की हिकु दफ़ो मतिलबु अहिड़ो थियो की हिकिड़ो इंसान खे कंहिं गाॾी हिट कयो ऐं उते जेको आहे सो माण्हू तमाशा ई लॻा पिया हूंदा ऐं असां वटि इहो वाक़ई इहो ई सिस्टम आहे इहो ई कल्चर आहे की जॾहिं माण्हू को फतकंदो आहे त असां उते तमाशो ॾिसंदा आहियूं ऐं अॼुकल्ह त मतिलबु माण्हू हमदर्दी साइड ते रखी करे मोबाइलूं कढी करे उन्हनि जी रिकॉर्डिंग्स शुरू करे ॾींदा आहिनि न बजाए हिन जेके उनजी टाइमली हेल्प कई वञे ऐं उनखे जेको आहे सो ट्रीट कयो वञे त पोइ मां पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस इहो ॿुधायां पियो जेको मां उनखां पोइ लर्न करण जी कोशिशि कई मां कंदो आहियां की इन्हनि शयुनि खां पोइ हिते बिल्कुलु न हटिजे या छो जो इहे प्रॉब्लम्स कंहिंसां बि थी सघनि था रहा वेंदे त उनखां पोइ मां हिकिड़ो दोस्त हो जंहिंखे मां चवंदो हुउमि त बिल्कुलु फेल्यूअर चवंदा हुआसीं ऐं उनखे चवंदा हुआसीं की तूं कंहिं कम जो ई न आई ऐं उनखे जॾहिं बि दोस्तनि जी महफ़िल में वेठा हूंदा हुआसीं ऐं उनखे चवंदा हुआसीं की यार हे त कंहिं बेकार क़िस्म जो माण्हू आहे ऐं उनखे असां फारिग फ्रेंड चवंदा हुआसीं पर उन फारिग फ्रेंड हिकिड़ो सबक़ु वाजो ॾिनो जंहिंखे असां चवंदा हुआसीं की बिल्कुलु कंहिं कम जी ॻाल्हि ई न आहे न सलाह आहे न कुझु आहे पर कुझु कॾहिं कॾहिं तव्हांजी ज़िंदगी में अहिड़े क़िस्म जा माण्हू बि तव्हांखे वाह जो सबक़ु ॾेई वेंदा आहिनि ऐं तव्हांजी ज़िंदगी जो उहो चेंज आणण में उहे मदद कंदा आहिनि सो उहो ईअं की उन दोस्त खे मां विटनेस कयो की हिते हैदराबाद जी साइड हिकिड़ो तमामु हिकिड़ो वर्स्ट एक्सीडेंट थियो वैन में ऐं मूंखे इहा ख़बर पई की उहो दोस्त जेको आहे उन जेको आहे सो उन कहिड़े तरीक़े सां उन वैन जी मां बॉडीज़ कढियूं उन वैन मां जेको आहे सो उन माण्हुनि खे कहिड़े तरीक़े सां हॉस्पिटल में पुॼायो उन कहिड़े तरीक़े सां उन जे सॼे ब्लड सां उन जे कपिड़ा भरियल हुजनि पर उन जेको आहे सो गिव अप न कयो उन्हनि खे अकेलो न छॾियो ऐं उन माण्हू जेको आहे सो इन वॾे एॾो जंहिंमें माण्हू ॾिसी न सघंदो आहे उन माण्हुनि जी टाइमली मदद कई हेल्प कई ऐं बिना कंहिं लालच बिना कंहिं गर्ज़ जे सो तॾहिं कॾहिं बि मां हमेशह इहो ई बिलीव कंदो आहियां ऐं मां हमेशह दोस्तनि खे चवंदो आहियां की प्रिपेयर रहे माण्हू
हर कंहिं शइ जे लाइ जॾहिं तव्हां ॾुखनि सुखनि खे ख़ुशियुनि खे सेलिब्रेट करणु ॼाणींदा हो, उन जा नित नवां तरीक़ा ॻोल्हींदा हो त कहिड़े तरीक़े सां ख़ुशियूं वंडिजनि ऐं कहिड़े तरीक़े सां ख़ुशि थी मिज़ाज थिजे, कहिड़े तरीक़े सां हैप्पी रहिजे, त पोइ मां उहो ई चवंदुमि की हिकिड़ो पार्ट आहे ॾुख बि, ग़म बि ऐं तकलीफ़ूं बि पार्ट आहिनि। उहे चाहे तव्हां जूं हुजनि या ॿिए कंहिंजूं हुजनि, त पोइ उन्हनि जे लाइ बि पंहिंजे पाण खे मेंटली तौर ते तयारु रखंदा कयो। ऐं ॿी ॻाल्हि मां जेका आहे सो शेयर कंदुमि, जेका कुझु डेज़ अॻु में बि कई की हाणे रिसेंटली असांजो तारिक जमील साहिबु जिन्हनि जो तमामु वॾा हिकिड़ा इस्लाम जा स्कॉलर, उन्हनि जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ंद जेको आहे सो डेथ थी वई। ॾाढो अनफॉर्चुनेट इंसिडेंट हो। उते जेको आहे सो असां जॾहिं समाज जी ॻाल्हि कंदा आहियूं, समाज जे रवैयनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, त काफ़ी शयूं असांखे साम्हूं नज़र आयूं जेके स्टिल माना मां हैरान त इन ॻाल्हि ते आहियां की लॉस बि उन शख़्स जो थियो हुजे, हिकु पीउ जो नौजवान पुटु हलियो वियो हुजे, उन्हनि जे घर में मातम हुजे, उन्हनि जे घर में रोज़ राड़ो हुजे, ऐं असां जहिड़ा जेके सो हिकु बीमार जेको समाज आहे उते कॉमेंट पास करण में देरि न कंदो आहे ऐं उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां मतिलबु उन्हनि खे पंहिंजी नॉलेज खे वधाइण जे लाइ, पंहिंजे इल्म खे ॾेखारण जे लाइ उहो छा जो छा लिखी वेहंदो आहे कि इस्लामी स्कॉलर थी करे उन जे पुटु ख़ुदकुशी कई, उन जे लाइ जुमिला कसणु, उन जी शख़्सियत ते अटैक करणु, त तूं पंहिंजे पुट खे न संभाले सघे त तूं छा जेको आहे सो दुनिया खे चेंज कंदे। सो अहिड़े तरीक़े जा माण्हू बि हिन दुनिया में वाक़ई में एग्ज़िस्ट कनि पिया ऐं असांखे इन्हनि शयुनि खां, इन तकबुर खां, इन इल्म जे तकबुर खां ख़ासि करे मां सम्झां पियो कि पनाह घुरणु खपे, छो जो इलाही इन में जेको आहे सो नुक़सानु ई नुक़सानु आहे। ऐं तव्हां इहो महसूसु कयो कि इहा जेका डिप्रेशन जी बीमारी आहे, असांजा रोज़मर्रा जी जेको सो प्रोग्राम में तव्हां डिफरेंट गेस्ट ॾिसंदा हूंदो, पर असां साइकेट्रिस्ट बि असां वटि आहिनि जेके सोशल साइको इशूज़ ते बि कमु कनि पिया। अहिड़ा काफ़ी असां गेस्ट इनवाइट कयासीं। उन्हनि खां जॾहिं असां पुछा कईसीं त उन्हनि इहा ई ॻाल्हि कई कि हे जेका आहे सो अहिड़े टाइप जूं काफ़ी अहिड़ियूं प्रॉब्लम्स आहिनि मेंटल हेल्थ जे हवाले सां, जेके उन्हनि जे मुताबिक़, एक्सपर्ट्स जे मुताबिक़ के हर घर में तव्हांजे हिकु डिप्रेशन जो पेशेंट आहे ई आहे। पोइ उन जा रीज़न्स कहिड़ा बि थी सघनि था न, जेको आहे सो पॉवर्टी थी सघे थी, उन जा पंहिंजा हालात थी सघनि था, ऐं समाज जा रवैया त आहिनि ई आहिनि जेके बीमार कनि पिया। तव्हां उहे इंसानु पंहिंजे गिरेबान में कॾहिं बि न झाके ॾिसंदो आहे, न ॾिसंदो आहे त मां छा आहियां, पर जेकॾहिं थोरो बि कंहिं किथे बि वायलेशन कई या किथे बि कंहिंखां मिस्टेक थी वई त असां उनजी ज़िंदगी हराम करण में देरि न कंदा आहियूं। सो अवॉइड करणु खपे ऐं कोशिशि कयो कि अहिड़े क़िस्म जा जॾहिं बि मामलात तव्हां ॿुधो या ॾिसो ऐं तव्हांजे सोशल मीडिया में जेकॾहिं अचनि पिया त हिकु दफ़ा न पर 50 दफ़ा सोचे करे उन्हनि शयुनि खे शेयर कंदा कयो, छो जो इहा वॾी ज़िमेदारी वारी ॻाल्हि हूंदी आहे। कंहिंजी तव्हांजे हिकिड़े कमेंट सां, तव्हांजी हिकिड़ी शेयरिंग सां कंहिंजी ज़िंदगी संवरजी बि सघे थी ऐं कंहिंजी ज़िंदगी खे तव्हां स्पॉइल बि करे सघो था। हाणे चॉइस तव्हांजी आहे ऐं कर्मा रिटर्न्स ते बिलीव जेकॾहिं कंहिंजो आहे, जंहिंखे चइबो आहे मकाफ़ात अमल, त पोइ जेको आहे सो उन शइ खे तव्हां जेकॾहिं बिलीव कयो पिया, ऐं बिलीव करण बि खपे। इहो आहे कि जेको बि साइंस बि चए थी त दुनिया में जेका काई बि शइ जेका तव्हां जे किथे डिलीवर कयो था, उहा लफ़्ज़ हुजनि, उहे अमल हुजनि, उहे कहिड़े क़िस्म जी बि शइ हुजे, पर उहा जेका सो रिटर्न ज़रूरु वठे थी। सो अॼु डे आहे जेको आहे इंटरनेशनल डे ऑफ इम्प्यूनिटी फॉर क्राइम्स अगेंस्ट जर्नलिज़म। सो असां जर्नलिस्ट जी ॻाल्हि था कयूं, जेके असांजे लाइ मां सम्झंदुमि कि पीस ऑफ एम्बेसडर बि उन्हनि खे जेकॾहिं चइजे, ऐं उन्हनि जेके असांजे लाइ ख़बरूं असांखे ॾियनि था, असांखे हालातनि जे बारे में अपडेट रखनि था, ऐं जेकॾहिं इहे हालातनि खे अपडेट न रखनि त इहे शयूं रिपोर्ट न थियनि, ऐं जेकॾहिं रिपोर्ट न थियनि त इहो वाक़ई जेको हिन टाइम तां वधंदड़ मसइला मसाइल क्राइम्स ॾिसो पिया त इहे किथे हुजनि, त असां ऐं कानून बि उन हिसाब सां कमु न करे सघे। सो इन्हनि खे अॼु जेको आहे सो जेतिरो असां प्रोग्राम में कोशिशि कंदासीं उन्हनि खे बि असां ट्रिब्यूट कयूं। सो ऐं ॿियो अॼोको प्रोग्राम जेको आहे असांखे स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स
जी तरफ़ खां स्पॉन्सर थियल आहे प्रोग्राम। सो खोड़ सारी कचहरी कंदासीं, ॾाढा ख़ूबसूरत महिमान असां सां गॾु मौजूदु हूंदा। सो टाइम थियो आहे ब्रेक जो। व्यूअर्स, मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनि खे भली कार पिया कयूं सलाम सिंध जी हिन ख़ूबसूरत रंगा बिरंगे ट्रांसमिशन में। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिकु दफ़ो ॿीहर के असांजे हिन प्रोग्राम खे सजायो आहे ऐं जेको रौनकूं जेके बख़्शियूं आहिनि ऐं सहकार जिन्हनि कयो आहे उन्हनि जो असां तारुफ़ करायूं। उहे आहिनि GFS बिल्डर्स, जेके वाक़ई में कंहिं तारुफ़ जो मोहताज त न आहिनि, छो जो GFS बिल्डर्स न सिर्फ़ु ख़्वाब ॾेखारींदो आहे पर ख़्वाब जी ताबीर करण में बि असांजे माण्हुनि जी मदद कंदो आहे। ऐं ख़्वाब जेको घर जो ख़्वाब ख़ासि करे आहे उहो कंहिंजो न हूंदो आहे। सो जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा ख़्वाब पूरा करणा आहिनि, तव्हां चाहियो था की असां वटि हिकिड़ो सुठो घरु हुजे ऐं उहो अहिड़ो घरु हुजे जंहिंमें हर क़िस्म जी उहे फैसिलिटीज़ हुजनि जेके आम बुनियादी जेके असांखे जेकी ज़रूरत आहिनि, त GFS बिल्डर्स खां वधीक ऑप्शन तव्हां वटि कोई बि न आहे। ऐं हाणे मां बिना कंहिं देरि जे पंहिंजे महिमाननि जी तरफ़ हलंदुमि। फ़िलहालु असां वटि हिकु महिमान आहे ऐं महिमान जो तारुफ़ मां एतिरो करायां की उहे तमामु सुठियूं होस्ट आहिनि ऐं सुठो मतिलबु हिकिड़ो जेके जीअं चइजे मुंहिंजी बि पंहिंजी पसंदि जीअं आहे की पोइटिक हुजे, मिज़ाज थधो हुजे ऐं सॉफ्टनेस हुजे उन्हनि जे लहजे में ऐं मैच्योर बि हुजनि ऐं उन्हनि जो समाज ते जेको आहे सो उन्हनि जो कमु थियलु हुजे ऐं जुस्तजू जो में रहंदियूं हुजनि ऐं कुझु करणु चाहींदियूं हुजनि। अञा वधीक उन्हनि जा जेके सो कहिड़ा कहिड़ा गोल्स आहिनि उन्हनि खे एक्सप्लोर कंदासीं। पहिरियां त उन्हनि तारुफ़ जी तरफ़ हलूं। असां सां गॾु आहिनि शाज़िया करीम। शाज़िया करीम, तव्हांखे वेलकम पिया कयूं सलाम सिंध। थैंक यू सो मच। तव्हांखे हमेशह होस्ट ॾिठो आहे असां, ऐं मां पर्सनली जॾहिं मूंखे ख़बर पई की शाज़िया करीम गेस्ट असां जूं अचनि पियूं त मूंखे हिकिड़ो इंट्रस्ट इहो जाॻियो की बीइंग अ होस्ट, ठीकु आहे, मूंखे एज़ अ सिंगर जॾहिं मां वेंदो हुउमि गेस्ट थी करे, मुंहिंजे लाइ हिकिड़ो डिफरेंट हिकिड़ियूं चेंजिस एक्सपीरियंस कहिड़े तरीक़े सां कंदासीं। हाणे बीइंग अ होस्ट तव्हां जेकॾहिं हाणे गेस्ट थी आया आहियो, सभ खां पहिरियां इहो ॿुधायो की तव्हां छा पिया महसूसु कयो? हक़ीक़त ॿुधायां त होस्टिंग मूंखे एतिरी मुश्किल नाहे लॻंदी, पर हाणे गेस्ट थियणु वधीक मुश्किल लॻंदो आहे। छो त हाणे उन दर्द खे मां महसूसु करे सघंदी आहियां त महिमान खे ख़बर न हूंदी आहे त होस्ट कहिड़ो सुवालु कंदो ऐं कहिड़ी शरारत कंदो। असां शरारतूं बि कंदा आहियूं न। सो अॼु मां पाण उन कटेरे में आहियां त डेफिनेटली नर्वस आहे। बिल्कुलु, असां जॾहिं गेस्ट को ईंदो आहे त उन्हनि खां उनजी ज़िंदगी जे बारे में उन्हनि खे एक्सप्लोर कंदा रहंदा आहियूं ऐं चवंदा आहिनि उहो खोटणु उन्हनि जी लाइफ में, ऐं किथे किथे गेस्ट खे असां पज़ल करे छॾींदा आहियूं ऐं वाक़ई उहो चवंदो आहे त यार हिन ॻाल्हि जो जवाबु मां नथो ॾेई सघां, पर पोइ बि असां होस्ट थी करे असां चाहींदा आहियूं की न पुछो, मुंहिंजी अचीवमेंट इहा आहे की उहो मूंखे ॿुधाए। सो अॼु तव्हां हमेशह ॿियनि जी ज़िंदगियुनि खे जेको आहे सो माण्हुनि खे उनखे एक्सप्लोर करे माण्हुनि ताईं पुॼायो आहे। अॼु असां तव्हांजे बारे में तव्हां खां पुछंदासीं। तव्हांजी हिकिड़ी दुनिया आहे जेका ठहियलु आहे, जेका अपेरेंटली त माना माण्हू ॾिसंदा आहिनि त शाज़िया कीअं ॻाल्हाईंदी आहे, शाज़िया जो मिज़ाज कीअं आहे, पर शाज़िया असल ज़िंदगी में कीअं आहे, शाज़िया जे दिमाग़ में कहिड़ियूं कहिड़ियूं सोचूं हलंदियूं आहिनि, शाज़िया कहिड़ी उन दुनिया में आहे, उन दुनिया में झाती पाईंदासीं असां ज़रूरु। सो ॾिसूं त केतिरो डेप्थ में तव्हां वञो था। सभ खां पहिरियां त मां तव्हांखां इहो क्वेश्चन कंदुमि की तव्हांजी शुरूआति जेका आहे मीडिया में किथां खां थी? FM खां। एज़ अ DJ? RJ, बिल्कुलु। ऐं मां सिंधी शोज़ कया, उन खां पोइ उर्दू शोज़ कया, ऐं मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त सिंधी RJ 18 उर्दू RJs मंझां AA कैटेगरी में पास थी। सो पोइट्री बेस्ड शोज़ कया, फास्ट मूड, मॉर्निंग, इवनिंग, हर क़िस्म जा प्रोग्राम्स कया, ऐं उन खां पोइ वरी TV ते स्टार्ट थियो। पर TV जो मूं कॾहिं कोन सोचियो हुयो।
सोचो त FM जो बि कोन हुयो, पर बहरहाल चवंदा आहिनि त कुझु शयूं ॾाढियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि। सही। सो ही मां सम्झां थी त ज़िंदगी जे उन्हनि ख़ूबसूरत शयुनि मंझि आहे। वाह, बिल्कुलु हिकिड़ी शाज़िया जी आवाज़ में उहो मिठास जेके तव्हां जेकॾहिं आरजे हूंदो त तव्हांजा जेके परस्तार हूंदा तव्हांखे ॿुधंदा हूंदा, ऐं आवाज़ मां काफ़ी मुतासिर थींदा हूंदा, पर जेकॾहिं उन्हनि खे उन आवाज़ सां गॾु सूरत बि मिली वञे त वाक़ई में उन्हनि जी ख़्वाहिश बि हूंदी ऐं तव्हां उन्हनि जी ख़्वाहिश बि पूरी कई। अच्छा, पर्सनली जॾहिं मूंखे ख़बर पई कि शाज़िया अचे पई, ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे कि बीइंग ए प्रोफेशनल होस्ट त उन्हनि शयुनि खे मां जेको आहे सो जीअं चइजे न खोटराइण करणु, त मां तव्हांजी स्टडी करणु मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे। सो ज़ाहिरी शख़्सियत खे मतिलबु असेसमेंट करणु कीअं त शख़्सियत थी सघे थी, मां तव्हांजे प्रोफाइल में थोरो घणो झाती पाती तव्हांजी बिना परमिशन वञी करे, त मूंखे हिकिड़ी जेका इंस्पायरिंग शइ लॻी त तव्हांजो जॾहिं तव्हां शाइरी काई पढ़ो था, अगरि उहा त रोमेंस आहे त उन रोमेंस में जेको आहे सो तव्हां इन्वॉल्व था थी वञो, ठीकु आहे, ऐं उहो रूमानियत जेका आहे सो तव्हांजे लहजे में महसूसु थिए थी, तव्हांजे एक्सप्रेशन में बि महसूसु थिए थी, तव्हांजे एक्शन में बि महसूसु थिए थी, ऐं जेकॾहिं वरी मां उन तव्हांजे ग़मनि जी दुनिया में खे टच कयो, मूंखे ईअं लॻो कि शाज़िया वटि दर्द बि जाम आहे। पोइ इहो जेको मूंखे जेको सो थी सघे थो मां ग़लति बि थी सघां थो, छा इहो तव्हांजो मिज़ाज ई आहे या इहा रूमानियत, इहो पेन जेको आहे सो तव्हां वटि इहो सामान आहे तव्हांजे दिमाग़ में, तव्हांजे वजूद जे अंदरि? मुंहिंजे ख़्याल में हर उहो इंसानु जेको सोचे थो उहो दर्द खां ख़ाली न आहे। उहो छो त मां नेचर लवर आहियां त इहो त मुमकिन ई न आहे त मूंखे मुंहिंजे आवाज़ में, मुंहिंजे लहजे में या मुंहिंजे फितरत में उहा रुमानियत न हुजे। सो मां डिफरेंट एलिमेंट्स जो मिक्सचर आहियां। कॾहिं मुंहिंजे लहजे में मोहब्बत हूंदी आहे, कॾहिं मूंखे मुंहिंजे लिखण में बला जी तलख़ी नज़र ईंदी हूंदी, कॾहिं उहो दर्द नज़र ईंदो हूंदो। सो मां सम्झां थी इहे सभई शयूं हर इंसान वटि हूंदियूं आहिनि, बट डिपेंड करे थो त केरु इंसानु पंहिंजी कहिड़ी क्वालिटी सां वधीक खेॾे थो या कहिड़ी क्वालिटी खे वधीक आवाम जे साम्हूं पेश करे थो, या पंहिंजे ज़ात ते उहो कहिड़ो खोल जेको आहे उहो तारी करे थो। सो मूं वटि मिक्स शयूं आहिनि। हा बिल्कुलु शाज़िया, इहे शयूं हर कंहिं, इहे फितरती शयूं फितरती आहिनि, इहे असांजी फितरत में शामिलु आहिनि, ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त उहे शयूं माण्हू दॿाए रखंदो आहे। ऐं शाज़िया खां इहे क्वेश्चन्स इन जे करे कयां पियो जो मां तव्हांजी शख़्सियत खे रीड कयो त मूंखे ईअं लॻो कि शाज़िया हेज़िटेट न थींदी, शाज़िया एक्सप्रेसिव आहे। हा, शाज़िया एक्सप्रेसिव आहे। बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह। सो जेकॾहिं इहा ॻाल्हि कजे, रूमानियत जी ॻाल्हि कजे, जेकॾहिं पेन जी ॻाल्हि कजे, ऐं जेकॾहिं तकलीफ़ुनि जी ॻाल्हि कजे, सो इहो मां सम्झां पियो कि बिना मोहबत जे पॉसिबल न आहे। एवर फॉलन इन लव? नो, नेवर। नेवर? एक्चुअली मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो पैटर्न अहिड़ो रहियो आहे त मां, मुंहिंजी तक़रीबन ज़िंदगी किताबनि जे विच में गुज़री आहे। यूनिवर्सिटी लाइफ हुजे, कॉलेज लाइफ हुजे, मुंहिंजो फोकस हमेशह स्टडी रही आहे। ऐं मतिलबु मुंहिंजो बसि हिकिड़ो गोल हूंदो हो कि मूंखे अव्वल अचिणो आहे, मूंखे पंहिंजी फुल अटेंडेंस ॾियणी आहे, मूंखे फोकस्ड रहणो आहे, त इन करे इन्हनि शयुनि वारे पासे ॾांहुं कॾहिं ध्यानु कोन वियो। वरी जॾहिं होस्टिंग स्टार्ट थी त लाज़िम आहे हिकिड़ो मेज़बान दुनिया खे हिकु अलॻि अख सां, हिकु अलॻि नज़रिए सां ॾिसंदो आहे। त उन में मूं ॾिठो त दुनिया में माना दुनिया ॾाढी छिर विखड़ी आहे, ऐं माण्हू जेके आहिनि उन्हनि जी जेका फितरत आहे, दर हक़ीक़त हू जेके नज़र अचनि था उहे कोन आहिनि, उहे काफ़ी डिफरेंट आहिनि। त इन करे टू बी वेरी ऑनेस्ट मां थोरो डिस्टेंस ते रही आहियां, इंट्रोवर्ट आहियां, लॻंदी कोन आहियां, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर हक़ीक़त में पर्सनल लाइफ में मां आदम बेज़ार इंसानु आहियां, ऐं माण्हुनि सां लिमिटेड फ्रेंड्स आहिनि, पर उन्हनि सां मुंहिंजी दोस्ती जेका आहे उहा इलाही पुख़्ती आहे, इलाही पकी आहे। सो घणा माण्हू मुंहिंजी ज़िंदगी में घटि हूंदा आहिनि, इन करे हिकिड़ी कंपोज़ जेका नेचर मुंहिंजी रही आहे, उन करे मां अञा ताईं इन फीलिंग खे
एक्सप्लोर न कयो आहे. सही. सो मे बी इन फ्यूचर लेट्स सी. मतिलबु आदम बेज़ार बि आहियो ऐं आदमनि जे विच में बि आहियो. दैट्स इंटरेस्टिंग. मीडिया वरी मीडिया में आहियो तव्हां. इहा ॾाढी हैरान कुन ॻाल्हि आहे. मतिलबु इनखे कीअं तव्हां जस्टिफाई कंदा? असल में छा आहे त मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे त मां जेको बि कमु कंदी आहियां उन में 100% पाण खे इन्वॉल्व करे छॾींदी आहियां. चाहे मां लिखां, चाहे मां होस्टिंग कयां. हालांकि हिन पूरी टीम खे ख़बर आहे त छो त ही मुंहिंजो पुराणा साथी आहिनि, हिन खे ख़बर आहे त प्रोग्राम खां पोइ शाज़िया कीअं हूंदी आहे. कीअं हूंदा आहियो ॿुधायो न. ॾाढी डिफरेंट. लिमिटेड ॻाल्हाईंदी आहियां तोरे तक के. हुजूम में फिट न आहियां थी सघंदी. सो मां इंतज़ारु कंदी आहियां त मूंखे मौक़ो मिले त मां ॻाल्हायां. छो मतिलबु इहा आइसोलेट पाण खे मतिलबु नेचर में कयो पिया या तव्हांखे हिन समाज में जेके माण्हुनि जा रवैया इन्हनि मां तंग अची विया हो या डेलिबरेटली पंहिंजे पाण खे अलॻि करे छॾियो अथव या तव्हांजी नेचर में शामिल आई आहे शइ? मूं ज़िंदगी में हिकिड़ी शइ सिखी आहे त सुठो लिसनर सुठो स्पीकर थी सघे थो, सुठो ऑब्ज़र्वर शयुनि खे इलाही बारीकीअ सां ई डेप्थ में ॾिसी सघे थो. सो मां नोट कंदी आहियां, हर बारीक शइ नोट कंदी आहियां. उहा ॿी ॻाल्हि आहे त इज़हार घटि कंदी आहियां त मूं नोट कयो आहे. इज़हार त तव्हां ख़ूब था कयो. अॼुकल्ह पर शुरू में इहो कोन हुयो. मतिलबु ही जेके मुंहिंजा 10-12 साल फील्ड में रहिया आहिनि उहे माना शो खां पोइ बसि गुम. छोकिरी कारी भई कंहिंखे ख़बर ई कोन आहे. सो ईअं रही आहियां बसि. मतिलबु इलाही सिंपल आहियां रियल लाइफ में. घरेलू नेचर आहे. मूंखे तव्हां 2 महीना घर में बंदि करे छॾियो न, मूंखे केरु न चवे ॿाहिरि वञण जे लाइ त मां कॾहिं दिलि सां न चाहींदमि त मां ॿाहिरि वञा. सो जेतिरी कंफर्टेबल मां घर में फील कंदी आहियां आई डोंट थिंक सो मां किथे बि कंदी आहियां. सो मुंहिंजे ज़ात जा इहे 2 पहलू आहिनि. मां सोशल न आहियो तव्हां? इलाही घटि. माना को सफ़ा इम्पोर्टेंट कमु हूंदो त ठीकु आहे, अदरवाइज़ सही. अच्छा, पोइ जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे एतिरो आइसोलेट कयो पिया, तव्हां नथा सम्झो ऐं तव्हां मेंटल हेल्थ ते बि कमु कयो पिया. सो घणी आइसोलेशन बि जेको आहे सो मेंटल हेल्थ खे डिस्टर्ब कंदी आहे. बिल्कुलु आसिफ़ ईअं हूंदो आहे, पर मां सम्झां थी इन्वायरमेंट तव्हांखे वधीक डिस्टर्ब कंदी आहे. जेकॾहिं तव्हांजी नेचर डिफरेंट हुजे ऐं तव्हां ज़बरदस्ती पंहिंजे पाण खे हुन माहौल में फिट करण जी कोशिशि कयो त तव्हां वधीक डैमेज थींदा आहियो. सो आई थिंक इहो वधीक बैटर आहे त तव्हां पंहिंजे ज़ोन में, पंहिंजे स्पेस में पंहिंजे पाण खे इंटरटेन कयो, पंहिंजे पाण सां ख़ुशि रहो, पंहिंजे पाण खे एक्सप्लोर कयो. सो मूं हमेशह पंहिंजी ज़ात ते वधीक कमु कयो आहे. छो त मूंखे लॻंदो आहे जेसिताईं तव्हां पंहिंजी ज़ात खे नथा सम्झो, पंहिंजे पाण सां टाइम स्पेंड नथा कयो, पंहिंजे पाण सां इश्क नथा कयो, तव्हां दुनिया जी कंहिं शइ खे नथा सम्झी सघो. सो मे बी माण्हू चवंदा हुजनि त सेल्फिश आहे या मे बी पहिरियों गुमान इहो अचे त भई ख़ुदि पसंदि आहे. हा, पर मुंहिंजे ख़्याल में पहिरियों तव्हां आदम बेज़ार न हुजे. हा, बसि उहो फील्ड में सॼी निकिरी वेंदी आहे न कसर. मतिलबु शो ते जॾहिं मां ईंदी आहियां त पोइ मूंखे अक्सर डायरेक्टर ही सॼी मूंखे टीम सुञाणे माशाल्लाह. सो पोइ कन में आवाज़ ईंदो आहे, छोकिरी अलाह खे मन बसि कर. सो ईअं बि आहियां. न सुठो, सुठी बिल्कुलु इंसान जिथे फिट करे. असां जीअं ॻाल्हि पिया कयूं आदम बेज़ार, इहो मां नथो सम्झां कि एरोगेंसी आहे. ऐं हक़ीक़त इहा आहे कि मां हमेशह डिफरेंट इंट्रो में बि इहा ॻाल्हि कई कि माण्हू जेके आहिनि न सिंधी में जीअं सवली सिंधी में ॻाल्हि मां गलोड़ो ठाहिणु. ऐं तव्हां जेके बि माण्हू सां टच था कयो उहो माण्हू एनर्जी आहे. ठीकु आहे. ऐं जॾहिं बि असां हिकिड़े माण्हू सां जेकॾहिं तव्हां टच कयो पिया ऐं तव्हां केतिरी बि हिकिड़ी सुठी फीलिंग्स में तव्हां पंहिंजे उन जीअं की चइजे नेचर जो रोमेंस हुजे या तव्हांजी फितरत में जेको रोमेंस शामिलु आहे ऐं केतिरे बि उन मोहबत वारी उन इश्क वारी कैफ़ियत में तव्हां हुजो ऐं यकीननि तव्हां उन सोशल वरी उन फिज़िकल माण्हुनि सां जेकॾहिं तव्हां मेल जोल कयो पिया ऐं वाकई में एनर्जीज़ डिस्टर्ब कंदियूं आहिनि. सो माण्हू सो माइंड्स. माना बिल्कुलु मुंहिंजो मञणु आहे त छो त मां बज़ाहिर न लॻंदी आहियां, मतिलबु शायदि ज़ात मूं अहिड़ी ठाहे छॾी आहे. ॾाढी इमोशनल आहियां, ॾाढी सेंसिटिव आहियां. सो जेके माण्हू मुंहिंजे ज़िंदगी में आहिनि उनखे ख़बर आहे त हू मुंहिंजी पूरी काइनात थी वेंदा आहिनि. सो जॾहिं तव्हां घणा माण्हू पंहिंजे लाइफ में रखंदा आहियो ऐं हर इंसानु हिकु जहिड़ो न आहे. सो हर इंसानु जॾहिं तव्हांजी ज़िंदगी मां वेंदो आहे त कुझु न कुझु अव्हांजी ज़ात मां खणी वेंदो आहे. के इंसानु ख़ुशी खणी वेंदा आहिनि, के इंसानु सुकून खणी वेंदा आहिनि,
के इंसान तव्हांजो ईमान खणी वेंदा आहिनि. सो इन करे मूं हमेशह मां सम्झां थी ही मां पंहिंजे पाण खे प्रोटेक्ट कयो आहे. सो आई एम हैप्पी अल्हम्दुलिल्लाह. बिल्कुलु ईमान सलामत हर कोई मंगेश के सलामत ईअं कुझु आहे न बुला शाह जी पोइट्री. सो तमामु बहितरीनु गुफ़्तगू पंहिंजी हले पई ऐं गुफ़्तगू सां गॾु असां म्यूज़िक बि जेको आहे सो रखियो आहे. मूंखे एतिरी बिल्कुलु ख़बर आहे की तव्हां सुठो ॻाईंदा बि आहियो. थोरो घणो त तव्हां वारो जेको आहे सो असां पोर्शन अञा रखूं था. तव्हां अञा सुठो प्लान कयो त छा तव्हां परफॉर्म कंदो. पर फ़िलहालु जेको आहे सो उस्ताद बादल असां वटि तमामु सुठी शख़्सियत मौजूदु आहे शाज़िया. त हिननि खे कहिड़ो सॉन्ग जेको आहे सो डेडिकेट कजे. आसिफ़ साहब ही जेका गुफ़्तगू हली पे इन मौज़ू ते मूंखे हिकिड़ो शेर यादि आयो आहे. हर शख्स कहानी आहे दुख जी न पुॼाणी आहे. एहसास बिना माण्हू अख़बार पुराणी आहे. तूं ॾाढो अयाणो आ दुनिया त सियाणी आहे. मूं लाइ मरी वे तूं हुन तार उमाणी आहे. छो अयाज़ वॼ तुंहिंजे अखड़ियुनि में पाणी आहे. रोज़ ताना नवां पई हाणे ज़िंदगी. रोज़ ताना नवां पई हाणे ज़िंदगी. पोइ बि खाम खा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी. खाम खा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी. रोज़ ताना नवां पई हाणे ज़िंदगी. खाम खा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी. रोज़ ताना नवां पई हाणे ज़िंदगी. अॼु सुबुह जी पहिरीं पिरहया फुटी. 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 ज़ख्म एॾा मिलिया पई घणे ज़िंदगी. ज़ख्म एॾा मिलिया पई घणे ज़िंदगी. खाम खा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी. खाम खा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी. रोज़ ताना नवां पई हाणे ज़िंदगी.
जहते रहा साथ सुन का सदा, राह जहते रहा साथ सुन का सदा। राह जहते रहा साथ सुन का सदा, राह जहते रहा साथ सुन का सदा। हर कदम छो ओढ़ा पई खणे जिंदगी, हर कदम छो ओढ़ा पई खणे जिंदगी। खाम खा पोए बि छो पई वणे जिंदगी, खाम खा पोए बि छो पई वणे जिंदगी। रोज ताना नवां पई हणे जिंदगी। ॾिस उम्मीदन जी मौसम झलियो बूरिया, ॾिस उम्मीदन जी मौसम झलियो बूरिया। ॾिस उम्मीदन जी मौसम झलियो बूरिया, ॾिस उम्मीदन जी मौसम झलियो बूरिया। थे जुदाई मता ही छणे जिंदगी, थे जुदाई मता ही छणे जिंदगी। खाम खा पोए बि छो पई वणे जिंदगी, खाम खा पोए बि छो पई वणे जिंदगी। रोज ताना नवां पई हणे जिंदगी, रोज ताना नवां पई हणे जिंदगी। लाजवाब लाजवाब लाजवाब, तमामु बहितरीनु उस्ताद बादल कलाम असांखे ॿुधायो। बिल्कुलु व्यूअर्स, तव्हां सां तव्हांखे जेको आहे सो शाज़िया खां खोड़ सारी कचहरी करायूं था। शाज़िया खां हिन खोड़ सारा क्वेश्चन्स आहिनि जेके करणा आहिनि, ऐं म्यूज़िक बि हलंदो रहंदो, पोइट्री बि हलंदी रहंदी, ऐं घणो कुझु। सो टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था हिन ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। हिकु दफ़ो ॿीहर भली कर। ऐं जेको आहे सो मां इलाही वेट कंदो आहियां कि इहा चांहि जॾहिं अचे न, हे शहज़ोर नालो शहज़ोर अथसि, पर जेको आहे सो कॾहिं कॾहिं एतिरो त माना सफ़ा मूंखे पुराणो एफेक्ट्स वारी गाॾी नज़र ईंदी आहे, जो चांहि जेसिताईं पुॼंदो आहे चांहि थधी थी वेंदी आहे। अॼु चांहि गरम आहे मूंखे। तव्हां चांहि गरम आहे, पर जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त चांहि पीअण जो टाइम कोन मिलंदो आहे। चांहि मां तॾहिं तव्हांखे चयो चांहि पीओ, या मसे मसे गरम आई अथव न, थधी चांहि पीअणी। न, हाणे आख़िर में असां ॿीहर ठहिराईंदासीं। हा, चांहि ॿीहर पीआरींदासीं, टीहर बि पीआरींदासीं ज़रूरु। हिकिड़ो माना जेको आहे सो शाइर हुजे, ऐं हिकिड़ो होस्ट हुजे, ऐं उनजो जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहे जेका चांहि जेका हूंदी आहे न, त उहा असांजी कमज़ोरी आहे। बिल्कुलु। ऐं मतिलबु मां सिर्फ़ु जेकॾहिं वाहिद नशो चइजे, आदत चइजे, सिर्फ़ु चांहि आहे। माना जेकॾहिं असां शाइराना थी वञूं त हुनखे चऊं चांहि न चऊं चाहत चई छॾियूं। चई सघिजे थो, माना वाहिद चाहत ज़िंदगी जी। ऐं चांहि ते कॉम्प्रोमाइज़ न हूंदो आहे। चांहि में फोटा हुजनि, सुठी पकल हुजे, कड़क हुजे, माना शहज़ोर सुठी ठाही आहे चांहि। हा, वाकई आहे ज़ोर, पर सुठी ठाही। ज़ोर आहे। अच्छा शाज़िया, तव्हां जेको आहे सो चओ त मोहबत बि न कई आहे, ठीकु आहे। जॾहिं असां आरजे खे ॿुधंदा आहियूं, आरजे जी यार मधुर मधुर आवाज़ अचे पई, ऐं जेको आहे सो ॻाल्हाए पई, त हुनजे ॻाल्हियुनि मां जेको आहे सो गुल टिड़नि था, त इहे गुल काफ़ी टिड़ंदे टिड़ंदे कोई न कोई अहिड़ो हूंदो जंहिंखे टच कयो हूंदो, ऐं उहो चयो दीवानो थी वियो हुजे। सो कॾहिं कॾहिं अहिड़ो को प्रोपोज़ल आयो आहे फैन जी तरफ़ खां?
थियो आहे ईअं यकीन थियो हूंदो न अक्सर थींदो आहे हा छो त लाज़िम आहे हर इंसान कुझु खे तव्हांजो आवाज़ पसंदि हूंदो आहे जी कुझु खे तव्हांजो ज़ाहिर हुदियो शक्लो सूरत लिबास सो हा माण्हू अट्रैक्ट थींदा आहिनि ऐं मां सम्झां थी जेकॾहिं तव्हां स्क्रीन ते अचो था तव्हां रेडियो ते अचो था त इहो इंतिहाई इंसान जो नेचुरल अमल आहे त हू तव्हांखां या तव्हांजी कंहिं न कंहिं अदा खां अट्रैक्ट थींदो सही सो पॉज़िटिव शइ आहे इहा हा मां भॼाइण में एक्सपर्ट आहियां भॼाईंदा आहियो तव्हां पंहिंजे तस्तारनि खे जेके तव्हांखे प्यारु था कनि तव्हां उन्हनि खे भॼायो था न परिस्तारनि खे न ऑफकोर्स परिस्तारनि जे करे त मां हिते वेठा आहियो जी। मां हिते वेठी आहियां उन्हनि खां सवा त मां सम्झां थी इहे इमोशंस बि त तव्हां क्रिएट कया आहिनि न पंहिंजी आवाज़ सां तव्हां पंहिंजे जेको आहे सो रोमानवी अंदाज़ सां त उन्हनि जो त कोई ॾोह ई न आहे पोइ बिल्कुलु ॾोह त तव्हांजो आहे तव्हां कयो बि था वरी पोइ उन्हनि खे भॼायो बि था न बिकॉज़ लाज़िम आहे ज़िंदगी में जेको स्पेशल वन हूंदो आहे उहो हिकिड़ो हूंदो आहे जी सो इन स्पेशल वन उहो कॾहिं एक्सपेक्टेड आहे मतिलबु तव्हांजी लाइफ में ईंदो आई डोंट नो हा। स्टिल आई डोंट नो बिल्कुलु ख़बर ई न आहे तव्हांखे न छो त मां सम्झां थी उहा जस्ट फ्रीक्वेंसी हा जॾहिं मैच थींदी लेट्स सी कॾहिं थी थिए त छा मतिलबु फ्रीक्वेंसी आहे या रिक्वायरमेंट बि आहे काई मतिलबु तव्हांजो आइडियल छा हुजणु खपे त मुंहिंजी लाइफ में जेकॾहिं कोई ड्रीम बॉय जीअं चइजे आइडियल कहिड़े तरीक़े सां छोकिरो आहे तव्हांजो तव्हांजी चाहियो था तव्हांजी ज़िंदगी में हुजे हक़ीक़त ॿुधायां त मुंहिंजे ज़हन में उहो ड्रीम बॉय वारो कॉन्सेप्ट कॾहिं कोन रहियो आहे मुंहिंजे ज़िंदगी जो हिकिड़ो ई फ़लसफ़ो आहे त मां पंहिंजे सेल्फ रिस्पेक्ट ते कंहिं बि क़ीमत ते कॉम्प्रोमाइज़ न कंदमि सही सो मां ॾिसंदी आहियां त माण्हू अॼुकल्ह अवां ॾिसो रिश्ता कामयाबु इन करे नथा थियनि छो त असां वटि हिकिड़ी साइड डोमिनेटिंग आहे ऐं हिकिड़ी जेका साइड आहे उनखे तव्हां हमेशह दॿाए था रखो ऐं मुंहिंजे नज़र में रिलेशनशिप जो मतिलबु आहे इक्वेलिटी तव्हां मिली करे हिक ॿिए जे लाइ कॉम्प्रोमाइज़ कयो सही तव्हां मिली करे हिक ॿिए जे लाइ एफर्ट्स कयो ऐं जेकॾहिं कंहिं रिलेशनशिप में ॿ माण्हू ग्रो नथा कनि उन्हनि जी ग्रोथ नथी थिए उहे ख़ुशि नथा रहनि त पोइ मां सम्झां थी अहिड़े रिलेशनशिप खां क़दुरु बहितर आहे त तव्हां वाइब अलॉन सो अल्हम्दुलिल्लाह चलो गुड आहे एंजॉयिंग लाइफ न हिकिड़ो माना मां सम्झां की इहो बि अलाह साईं जोड़ा ठाहिया आहिनि हिकिड़ो नेचर जो हिकिड़ो सिस्टम आहे ऐं ज़रूरत बि आहे ज़रूरी बि हूंदो आहे की हुजे कंहिंसां तव्हां पंहिंजूं दिलि जूं ॻाल्हियूं शेयर कयो उहे ॻाल्हियूं जेके तव्हां जेको आहे सो सलाम सिंध में शेयर नथा कयो हुजणु खपे ज़रूरी आहे न उहो ॾिसो तव्हांजी ज़िंदगी में उहे लम्हा जॾहिं अचणा हूंदा आहिनि त तव्हांखे ख़बर बि न पवंदी आहे कॾहिं सो मां सम्झां थी के शयूं अहिड़ियूं आहिनि जिन में तव्हांखे प्लेनिंग न करणी पवंदी आहे बसि उहे सडनली थींदियूं आहिनि सडनली तव्हांजी लाइफ चेंज थी वेंदी आहे ऐं सडनली उहो सभु कुझु थी वेंदो आहे ऐं तव्हां उन अचरज में हूंदा आहियो की हे थी वियो मुबारक हुजे हा मुबारक हुजे थी वियो सो मां सम्झां थी स्पेशली इहो जेको लाइफ जो साइड आहे उन में तव्हां केतिरी प्लेनिंग कयो तव्हां एडवांस में प्रिपरेशन करे छॾियो कुझु न आहे थियणो बिल्कुलु सो मुंहिंजे ख़्याल में बसि सही वक़्तु जो इंतज़ारु कजे ऐं उहो सही वक़्तु हर इंसान जे लाइफ में ईंदो आहे बिल्कुलु बसि होपफुल रहो ऐं लाइफ खे जियो ख़ुशि रहो मे बी मां ग़लति न बि हुजां ठीकु आहे पर मां ज़ाहिरी जेको आहे सो तव्हांजी इन मुस्कुराहट ज़ाहिरी जेको आहे सो तव्हांजी एक्सप्रेशन्स में ॾिसां पियो मां बिलीव कयां पियो ऐं सुठी ॻाल्हि आहे ऐं सुठा पिया लॻो पर मूंखे लॻे थो तव्हां दर्दनि सां घणी दोस्ती करे छॾी आहे पेन्स सां पेन वणंदा आहिनि तव्हांखे हा आई लव है न असल में मूं चयो त मां बज़ाहिर भले पत्थर नज़र अचां पर मां अंदरां ॾाढी सेंसिटिव आहियां ॾाढी इमोशनल आहियां सो मुंहिंजे पर्सनैलिटी में इहे बि ॿ साइड्स आहिनि त घणनि माण्हुनि खे लॻंदो हूंदो त शायदि हीअ त रोंदी बि कोन हूंदी अच्छा पर मां रोईंदा आहियो मुंहिंजे ख़्याल में नेचुरल आहे ऐं जेको इंसानु चए त न मां रोंदो न आहियां त उहो पोइ वाक़ई पत्थर हूंदो मां न आहियां रोइण जो रीज़न छा हूंदो आहे हूअं मां इलाही घटि रोंदी आहियां समटाइम्स को एसच रीज़न न हूंदो दिलि चवंदी आहे म्यूज़िक हलाए रोई पवंदी आहियां दिलि न चवंदी आहे ऐं रोअण वारो लम्हो बि हूंदो आहे न रोंदी सो आई नो हाउ टू कंट्रोल इमोशन्स सही ऐं शायदि इन करे हाणे बि तव्हां इमोशनल लॻो था ज़ोरी कंट्रोल था मां फितरी तौर ते इमोशनल आहियां यस मां इहो मुंहिंजी पंहिंजी ॾिसां पियो तव्हांखे ऐं तव्हां जेको आहे सो स्टिल जॾहिं तव्हां ॻाल्हायो पिया त
उहे इमोशंस बिल्कुलु तव्हांजी आइज़ में अचनि हा पिया। मां ॾाढी सॉफ्ट स्पोकन आहियां, मुंहिंजी नेचर ॾाढी सॉफ्ट आहे। जे मां हिते थी ॻाल्हायां, मां घर में बि ईअं ॻाल्हाईंदी आहियां, दोस्तनि सां बि ईअं ॻाल्हाईंदी आहियां, अदब एतिराम में। पर मां कावड़ जी बि ॾाढी तेज़ आहियां, ऐं जॾहिं मूंखे कावड़ ईंदी आहे त पोइ मूं वटि सेकेंड ऑप्शन न हूंदो। सही। न कावड़ तव्हांखे बिल्कुलु न ॾियारींदासीं। उस्ताद बादल कावड़ वारे जेको आहे कावड़ तुंहिंजी मारे सो हिन ब्रेक वठूं था ऐं जेको आहे सो कावड़ खे ख़तमु था कयूं। न कावड़ कोन्हे। पक व्यूअर्स टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। मिलूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार पिया कयूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं की अॼोकी जेका आहे ख़ूबसूरत ट्रांसमिशन आहे सलाम सिंध जी, हिनखे स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स यकीनन नालो ई काफ़ी आहे। ऐं असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जीअं प्रोग्राम जे स्टार्ट में असां ॿुधायोसीं तव्हांखे कि अॼु जेको आहे सो आलमी ॾींहुं सेलिब्रेट पियो थिए, जेके वायलेंस थिए पियो अगेंस्ट जर्नलिस्ट जे, उन्हनि जे अगेंस्ट उन्हनि खे हिरासा कयो वेंदो आहे, उन्हनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, उन्हनि खे जेके थ्रेड्स हूंदा आहिनि उन ते जेको आहे असां रोशनी विझंदासीं। ऐं असां वटि सीनियर रिपोर्टर मौजूदु आहिनि, फयाज़ कुरैशी साहिबु। उन्हनि खे वेलकम पिया कयूं, असांजे हिन सेट ते अची विया आहिनि। चीफ रिपोर्टर आहिनि सिंध TV जा। साईं फयाज़ कुरैशी साहिबु भली कार पिया कयूं। साईं वॾी महिरबानी तव्हांजी। फयाज़ कुरैशी साहिबु, तव्हां खां इहो मां सुवालु यकीनन कंदुमि। हिकु सहाफ़ी जेको हूंदो आहे हिकिड़ो मसीहा हूंदो आहे, ऐं उहो ज़हर जंग हुजे ऐं मारूड़ा जिन्हनि जी आवाज़ बिल्कुलु दॿाई वेंदी आहे, ऐं उनजी आवाज़ खे बुलंद कंदो आहे, उन्हनि जी आवाज़ खे मीडिया ताईं पुॼाईंदो आहे, ऐं उन्हनि जो हिकिड़ो भरजलो थींदो आहे, उन्हनि जो दोस्त हूंदो आहे। ऐं जेका वायलेंस थींदो आहे इन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो जेको आहे सो क्राइम थींदा आहिनि, या इन्हनि खे थ्रेड्स हूंदियूं आहिनि, या सहाफ़ी खे जेके ख़तरात हूंदा आहिनि, ऐं उनजी सज़ा सिर्फ़ु ॾोह इहो ई हूंदो आहे कि उहो के मिसकिन जी आवाज़ बणिजे थो। ठीकु आहे, त मूंखे एतिरो ॿुधायो कि असां काफ़ी अहिड़ा सहाफ़ी ॾिठासीं जिन्हनि जा मर्डर्स थी विया, जिन्हनि जूं फैमिलीज़ खे डिस्ट्रॉय कयो वियो, जेके सफ़र कनि पिया, तकलीफ़ उन में आहिनि, पोइ बि पंहिंजी ज़िमेदारियूं कोन था छॾनि। छा का मतिलबु तव्हां पाण रिपोर्टर आहियो जेके तव्हां पंहिंजी आवाज़ खे पाण जेको आहे सो चई थकिजी पिया हो त असांजे लाइ कुझु कानून साज़ी कई वञे। छा गवर्नमेंट जी तरफ़ खां कुझु न कुझु इन ते कमु थिए पियो, या सिर्फ़ु इहे शयूं इहे दाऊं ऐं कुकियूं रहिजी वेंदियूं असांजूं? महिरबानी साईं तव्हांजी। ज़ाहिर आहे अॼु सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो तशदुद जेको थिए थो, उनजो आलमी ॾींहुं आहे, त असां उन्हनि पहिरीं सहाफ़ी जेके दोस्त असांजा हिन राह में हलंदे शहीद थी विया, उन्हनि खे यादि कयूं था। 14 अगस्त जॾहिं असां आज़ादी जो ॾींहुं मल्हायो पिए, त उहो ॾींहुं जिते मुल्क जी आज़ादी जो ॾींहुं हो, उते शिकारपुर जे ॻोठ चक में सीनियर असांजे सहाफ़ी उनखे बेदर्दी सां क़तलु कयो वियो, जान मोहम्मद साहिब खे। त अहिड़े क़िस्म जा सहाफ़ी जेके आहिनि उहे ईअं पैदा न आहिनि थींदा। हिकिड़ो सहाफ़ती सफ़र हूंदो आहे जेको ॾहाकनि ते मुश्तमिल हूंदो आहे। ज़ाहिर मुंहिंजो अंदाज़ो आहे त एॾी वॾी जेका जेका उरूज ते पहुतल हुनजी दोस्त जी सहाफ़त जेका हुई जान मोहम्मद जी, उहा कंहिं हिकु ॿिनि ॾींहंनि में नाहे पहुती हूंदी, वॾी महिनत कई हूंदी। पाकिस्तान त हूअं बि ज़ाहिर सहाफ़ती लिहाज़ खां ॾिठो वञे त दहशतगर्द जॾहिं हमला थींदा हुया त उन में फ्रंट ते असांजा उहे ई साथी, ख़ासि तौर ते कैमरामैन, उहो बि असांजो जर्नलिस्ट साथी आहे, उन्हनि खे बि यादि करणु खपे। केतिरा ई 18 अक्टूबर जे वाक़े में सहाफ़ी शहीद थिया, या अहिड़े क़िस्म जा ख़ासि तौर ते जॾहिं दहशतगर्द हमला थियनि था, उनखां हटी करे जेको असां ट्राइबल कल्चर आहे, छाकाणि जो असांजो जेको सूबो आहे उनजी जेका बॉर्डर आहे उहा पंजाब सां बि मिले थी, त बलोचिस्तान सां बि मिले थी, त ट्राइबल जेको कल्चर आहे उनजो असांजे माशरे ते हिकिड़ो वॾो असरु थिए थो। अपर सिंध में सहाफ़त करणु एतिरो आसान न आहे, ख़ासि तौर ते जॾहिं कारोकारी जो उरूज हुयो, सिंध जूं नियाणियूं जिन खे मिल्कियतुनि जे एवज़ जीअं हिंदीअ में चवंदा आहिनि न बली चाढ़ियो वियो, उन्हनि खे क़ुर्बानी बकरो बनायो वेंदो आहे। त उन बुनियाद ते उहा सहाफ़त जॾहिं उहे माण्हू कंदा आहिनि, उन्हनि शयुनि खे जॾहिं हाईलाइट कंदा आहिनि, त हिकिड़ो वॾो जाखोड़ जो कमु हूंदो आहे। सहाफ़त जा ज़ाहिर मुख़्तलिफ़ हिकिड़ा स्टेज आहिनि। माण्हू वक़्त सिर मैच्योर थींदो आहे त सहाफ़त खे सम्झण बि लॻंदो आहे। ज़ाहिर मूं जॾहिं 90s खां सहाफ़त शुरू कई, त उन वक़्त जी सहाफ़त में ऐं हाणे जी जेका सहाफ़त आहे उनखे असां जेकॾहिं हिकिड़ो तजियो कयूं था, पंहिंजो पाण खे ॾिसूं था, त
त उन वक़्तु असांजी जेका रिसर्च जी जेका सूरत हाल हुई उहा उन बुनियाद ते न हूंदी हुई। जीअं माण्हू चवंदो आहे न कॉपी टू पेस्ट, अहिड़ी टाइप जी सहाफ़त असां ॾिठी। पर जॾहिं असां महसूसु कयो त उन सहाफ़त खे तब्दील थियणु खपे, अहिड़े अंदाज़ सां सहाफ़त न आहे थींदी, कुझु क्रिएशन कजे। जी त क्रिएशन में जॾहिं उन वक़्तु मक्खियुनि मच्छरनि ऐं अहिड़े क़िस्म जी जेको सूबेदार जूं ख़बरूं हलंदियूं हुयूं त उहे हिकिड़ो ॾेखार जूं ख़बरूं ज़्यादा हूंदियूं हुयूं ऐं उन अंदाज़ जी जेका सहाफ़त उन में बदिलजण जो जेको ट्रेंड उन में चेंज थियो। उन 30 साल इन प्रोसेस खे असां ॾिसूं था जेको सहाफ़ती तब्दीली जो जेको असां वटि अमल गुज़रियो आहे उन में कंप्यूटराइज़ दौरु थियो, जदीद तर्ज़ जी जेके अख़बारूं अचणु शुरू थियूं ऐं इन पोइ वॉल्यूम नवां ईंदा विया। अॼु सोशल मीडिया जो ज़मानो आहे, मोबाइल जो ज़मानो, माण्हू पंहिंजे हथ में मीडियम खणी थो हले। त उन बुनियाद ते जेको सहाफ़त जेका थिए थी वरी जिदत जो फ़ाइदो वठंदे वरी सहाफ़त रिसर्च खां निकिरी करे उन सतह ते अची वई आहे कॉपी ऐं पेस्ट वारी। उन दौर में ज़ाहिर हिकिड़ो जॾहिं जिते वॉल्यूम वधिया आहिनि मीडिया जा सही त उते सहाफ़ती ग्रोथ बि वधी आहे। अॻे जॾहिं औरत सहाफ़ियुनि खे मौक़ा न मिलंदा हुया, हाणे उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी रसाई जा सुठा मौक़ा मिलिया आहिनि। ज़ाहिर चैनल्स आया आहिनि, उन में होस्ट, एंकर, न्यूज़कास्टर, इहे पोर्शन उन्हनि जे लाइ हिकिड़ा दरवाज़ा खुलिया आहिनि। अहिड़ी तरह सां रिपोर्टिंग फील्ड में जिते असांजो माशरो हिकिड़ो को एजुकेशन जे हवाले सां जीअं असां मुतासिर थियासीं त उन में सहाफ़त में बि असांजे लाइ अहिड़े क़िस्म जा रस्ता, छाकाणि असांजी सोसाइटी असांजो कल्चर हिकिड़ो मुनफ़रद आहे। जीअं पाण पंजाब जो मिसाल ॾींदा आहिनि, बाबा पंजाब जी बस में जेकॾहिं को माण्हू सफ़र कंदो आहे त औरतूं ऐं मर्द गॾु हिकिड़े पासे वेही रहंदा आहिनि सीट ते, उन ते एतिराज़ न आहे थींदो। उन्हनि जो कल्चर ॿियो आहे, असांजी सिंध जो जेको कल्चर ॿियो आहे। त उन्हनि नियाणियुनि खे काफ़ी तकलीफ़ थींदी आहे सहाफ़त करण में, जेका प्रैक्टिकल जर्नलिज़म हूंदो आहे। बहरहाल इन बावजूदि बि उन्हनि बि हिकिड़ो वॾो पंहिंजो मैदान मारियो। जहिड़ी तरह सां शाहिदा साहिबा जंहिंजी 3-4 ॾींहं में वफ़ात थी, उहा पहिरीं डॉन अख़बार जी जेका सीनियर सहाफ़ी हुई ऐं उन रिपोर्टिंग खईं ऐं रिसर्च सहाफ़त खईं, उन पंहिंजो जेको स्टार्ट वरितो हुयो। त अहिड़ी क़िस्म जो जेको हिकिड़ो कल्चर आहे, त इन फील्ड में जॾहिं तव्हां रिसर्च करणु निकिरंदो, जॾहिं अहिड़े क़िस्म जा कमु करणु निकिरंदो त तव्हांखे इंतिहाई घणी मुश्किलातूं पेश ईंदियूं। जहिड़ी तरह सां ट्राइबल जी मूं ॻाल्हि कई, मोटी था अचूं कारोकारी थिए, त उन दौरान जेके सहाफ़ी ताक़तवर धुरीन जे ख़िलाफ़ु जेके पंहिंजी मिल्कियतुनि जी ख़ातिर नियाणियुनि खे बली चाढ़ींदा हुया, त उन्हनि जे ख़िलाफ़ु जे सहाफ़त पंहिंजो किरदारु ॾेखारणु शुरू कयो त उन्हनि माण्हुनि खे सज़ा बि आई। जीअं पंजाब जी माई मुख़्तार हिकिड़ो मशहूरु केस थियो सुप्रीम कोर्ट में, उन ते तमामु घणी जेको हलंदी हुई अदालती कार्रवाई, त उन ते वॾा रिमार्क्स बि ईंदा हुया। ज़ाहिर उनखे इंसाफ़ पले पियो। त इहे सहाफ़त जा कारनामा आहिनि जॾहिं निकिरनि था। जॾहिं सहाफ़ी लिखंदा ई न हुया, जॾहिं सहाफ़त ते आज़ादी न हूंदी, त इहे मामला इहे ॾिसण में तमामु घटि ईंदा हुया। सही फयाज़ साहब, हिकिड़ी मां ॻाल्हि जेका आहे सो हर सिंध जो हर जेको आहे सो फ़र्दु इन शइ खे एग्री कंदो, मां सम्झां पियो कि ॾिसो असांजे सहाफ़त हिन टाइम असां कंदासीं, घणे में घणो असां हाईलाइट कंदासीं सिंध जी जेका असां जेके हालात आहिनि, सिंध जा जेके ट्राइबल इशूज़ थी विया ऐं सिंध जे सहाफ़ियुनि जे बारे में ख़ासि करे मां इन जे करे डिस्कस कंदुमि छो जो हू अंडर थ्रेट घणो आहे। तव्हां वटि जेकॾहिं नेशनल मीडिया ॾिसो, जीअं मुख़्तार अमारी जो तव्हां केस जी ॻाल्हि कयो त उहो हिकिड़ो हाई प्रोफाइल थी वियो बिकॉज़ उन्हनि वरी मीडिया जेका असांजी घणी ॾिठी थी वञे उते उनखे घणो खयो वियो। पर असां वटि मुख़्तार अमारी जा 10 जेका 15 केसिस डेली थियनि था, पर उहे उन तरीक़े सां नथा थियनि। हिकु त रीज़न इहो आहे कि जेके वॾा वॾा सहाफ़ी जेके आहिनि, जेके बिल्कुलु मिलियंस में जेको आहे सो आहिनि, उहे पंहिंजा गार्ड बि अफोर्ड करे सघनि था, उहे पंहिंजी सिक्योरिटी अफोर्ड करे सघनि था, उन्हनि खे गवर्नमेंट जी तरफ़ां बि सपोर्ट आहे। असांजा जेके सहाफ़ी आहिनि, जेके ट्राइबल एरियाज़ में जेके आहिनि, जेके रॉकेट लॉन्चर्स जे उते जेको वेठा आहिनि, धाड़ियल वेठा आहिनि, जेको आहे सो उन्हनि वटि वञी करे कवरेज कनि पिया। उन्हनि वटि रिसोर्सिस न आहिनि, पर उन्हनि वटि छा आहे, हिमत आहे हिकिड़ी, करेज आहे हिकिड़ी, उन जे बावजूदि वञी करे उते रिपोर्टिंग कनि पिया ऐं उन्हनि खे एक्सपोज़ कनि पिया। उहे एतिरी शदीद माना उहे अंदरि उन्हनि जी फैमिलीज़ खे बि थ्रेट रहे थो। यकीननि काफ़ी सहाफ़ी कंप्रोमाइज़ करे उहे ई रिपोर्टिंग खे स्किप कंदा बि हूंदा। हाणे जान मोहम्मद महर जेको आहे सो हिकिड़ो दिलेर सहाफ़ी, मिसाली हिकिड़ो असांजो किरदारु रहियो आहे। उहो असां वटि हिन टाइम उनजो नुक़सानु छा थियो, असांखां हिकिड़ो वॾो सहाफ़ी हिकिड़ो जुदा थी वियो, हिकिड़ो दोस्त असांजो जुदा थी वियो। त पोइ मां उहो ई चवां पियो कि छा गवर्नमेंट इन्हनि जे लाइ कोई असांजे सहाफ़ियुनि जे लाइ कुझु अहिड़ो बंदोबस्तु नथी करे, उनखे सिक्योरिटी त ॾिनी वञे। हिकिड़ो एॾो वॾो सहाफ़ी, मां सम्झां पियो पाए जो सहाफ़ी हुजे, उहो उनखे एतिरे प्लेन करे मारियो अथऊं, नंढड़ी उनखे गाॾी कल्टस में उनखे एतिरो मतिलबु गोलियूं बरसायूं वियूं।
मतिलबु छा मतिलबु असांजो सम्झो पिया कि कहिड़े तरीक़े सां इहे हिननि जा सहाफ़ियुनि जा असांजे ख़ासि करे सिंध जे सहाफ़ियुनि जा राइट्स प्रोटेक्ट थियनि? ॾिसो सर, पाकिस्तान में या सिंध में 18 तरमीम खां पोइ सहाफ़त जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़ानून जेके उहे जुड़ियल बि आहिनि, उन्हनि ते एतिराज़ बि थियनि था, उन्हनि ते उन्हनि जी मुखालफ़त बि थिए थी, उन्हनि जे सुधारनि जूं ॻाल्हियूं बि थियनि थियूं। पीका हुजे, पैमरा हुजे या जेके सेंसरशिप जेके ऑर्डर्स हुजनि, ऑर्डिनेंस हुजनि, त इहे मामला समूरा आहिनि, उन्हनि ते एतिराज़ बि हुजनि था। पर बदक़िस्मती में जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं त इहो उनसर असांजे ई उन पलड़े में अचे थो, छाकाणि जॾहिं अहिड़े क़िस्म जा क़ानून ठहनि था त उन में असांजा ई माण्हू जेके आहिनि उहे शामिलु हुजनि था ऐं उहे ई उन ते इतफ़ाक़ कनि था, जंहिंखां पोइ उहे क़ानून जेके आहिनि उन्हनि ते रज़ामंदी बि थिए थी ऐं उन्हनि जी मंज़ूरी बि थिए थी। सिंध में बि अहिड़े क़िस्म जा क़ानून आहिनि, राइट टू इंफॉर्मेशन जा क़ानून बि आहिनि। इवन सुप्रीम कोर्ट में बि अहिड़े क़िस्म जी जेका प्रोसीडिंग थींदी आहे, हाई कोर्ट में बि अहिड़े क़िस्म जा मामला ईंदा रहंदा आहिनि, जॾहिं उन्हनि खां अहिड़े क़िस्म जे राइट टू इंफॉर्मेशन जे हवाले सां सवाल थींदो त तव्हां असांखे पंहिंजी अदालत जे हवाले सां हिकिड़ो जेकॾहिं तव्हांजो स्टाफ केतिरो आहे, जेकॾहिं मालूमात वठणु चाहियूं था त उहे बि उनखे हिकिड़ो ख़ुदि मुख़्तार इदारो करार ॾेई करे उन खां रोकण जी कोशिशि कंदा आहिनि। ताज़ो अञा हिन हफ़्ते जो ई इहो मिसाल अथव त अहिड़े क़िस्म जा क़ानून आहिनि, पर क़ानून साज़ इदारा उहे बि उन ते अमल न आहिनि कंदा आहिनि, उन पाण खे क़ानून खां बाला सम्झंदा आहिनि। ज़ाहिर असांजी सोसाइटी में ट्राइबल टाइप जेके माण्हू आहिनि उहे इन्हनि शयुनि खे तस्लीम न आहिनि कंदा। जॾहिं को बि मामिलो या को इशू उथे थो, उन ते उहे माण्हू जॾहिं वञनि था, सहाफ़ी रिसर्च कनि था, उनखे जेकॾहिं एक्सप्लोर कनि था, उनजी खोटाई कनि था, उनखां पोइ जॾहिं उहे माण्हुनि ताईं पहुचाइनि था त उन लाइ उनखे तमामु घणो भोॻणो पए थो। असां सिंध टीवी में बि इन हवाले सां अहिड़े क़िस्म जी कोशिशूं थी रहियूं त असां इन्वेस्टिगेशन सेल ठाहियूं ऐं इन्वेस्टिगेशन सेल में अहिड़े क़िस्म जो कमु हुजे जेको मिसाल राइट टू इंफॉर्मेशन जहिड़ी तरह सां मूं ॻाल्हि कई त ज़ाहिर जेके तरक़ियाती मनसूबा अचनि था उहे बि अवाम जे लाइ अचनि था। ज़ाहिर अवाम जी ॼाण उनजो हक़ु आहे, उहो हक़ु माण्हू उन्हनि खे एतिरी असां वटि शऊर न आहे। जेको माण्हू शिनाख्ती कार्ड असांजी सोसाइटी में नथो भरे सघे, ॿिए माण्हू खां थो भराए, अर्ज़ी जंहिंखे चवंदा आहियूं लिखाईंदा आहियूं, त उन माशरे में इहो कमु सहाफ़त जो आहे। सहाफ़ी उन्हनि खे ओपन करे ॿुधाइनि था, ॾेखारीनि था त भई हीउ कमु आहे। मिसाल हिन वक़्तु K4 जो कराची जो मनसूबो आहे, गुज़िरियल हुकूमत वॾो हिकिड़ो चर्चो बनायो उनखे त माज़ी जी हुकूमतुनि जेके आहिनि उन ते वॾी करप्शन कई आहे, वॾो उन ते पैसो ज़ाया थियो आहे, 25 अरब जो मनसूबो हुयो ऐं उनखे जेको आहे 100 अरब खां मथे खणी विया आहिनि। हाणे अगरि जेकॾहिं असां भई उन ते इन्वेस्टिगेशन कयूं था, मूं उन ते कई आहे, तव्हांखे बदक़िस्मती सां ॿुधायां थो त असांजा जेके ऑफिशियल्स आहिनि उहे ॿुधाइण खां लवाईंदा आहिनि। गुज़िरियल हुकूमत में PTI जी हुकूमत में हुई तॾहिं सिंध हुकूमत खे ॾाढो तनक़ीद जो निशानो बनायो वियो। पीपल्स पार्टी जूं, PTI जूं, नून लीग जूं हुकूमतुनि जूं तमामु घणियूं ख़ामियूं हूंदियूं। ज़ाहिर जॾहिं असां उन्हनि जे ख़िलाफ़ु अहिड़े क़िस्म जी इन्वेस्टिगेशन कयूं था, अहिड़े क़िस्म जी रिपोर्टूं कढूं था, त पोइ उनजे पोयां जॾहिं ॿिया मुहरकात जेके साम्हूं अचनि था उहे इंतिहाई ख़तरनाक हुजनि था। मिसाल हाणे जॾहिं उन मामले जी इंक्वायरी जो सिलसिलो शुरू थियो, ख़बर पई त जंहिं इदारे खे इहो कमु ॾिनो वियो हिन वक़्त ताईं 17 अरब रुपया उन ते उन्हनि माण्हुनि ख़र्चु कया। हाणे पॉलिटिकल गवर्नमेंट ते त असां तमामु घणी तनक़ीद कईसीं, उन्हनि खे तमामु बुरो चयोसीं। इवन पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, जिन जूं बि हुकूमतूं हुयूं, ज़ाहिर स्टेक होल्डर जेको हूंदो उनखे तनक़ीद जो निशानो बनायो वेंदो। हाणे उहे पैसा उन्हनि जे क्लेम में आया त उन्हनि ज़ाया करे छॾिया, पर हिन विच में जेको पीरियड में 3.5 सालनि में जेके 17 अरब 17.5 अरब रुपया जेके ज़ाया थिया, उनजो पुछाणो कंहिंजे करण जी हिमत आहे? असां अफोर्ड कोन था करे सघूं। सो अहिड़े क़िस्म जा जेके जॾहिं क्लेम्स अचनि था, उन ते असां जेकॾहिं खोटायूं कयूं था, असां उन ते रिसर्च कयूं था, असांखे जेकॾहिं सॼी महिनत करण खां पोइ जॾहिं स्टेज ते पेश कयूं था त उते बि रुकावटूं पेश अचनि थियूं। सो अहिड़े क़िस्म जा मामला आहिनि। असां वटि गुज़िरियल 30 सालनि खां वठी, 3 ॾहाकनि खां वठी जेकॾहिं असां सहाफ़त जो मजमूई तरह सां जाइज़ो वठूं त हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो हिकिड़ो माहौल रहियो आहे। 70 जे लॻभॻि जेको दहशतगर्द हमला जेके 30 सालनि में थिया आहिनि, जिन में 170 जे लॻभॻि जेके सहाफ़ी आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। उन में 2022 जो पाण हिकिड़ो खणी ज़िक्र कयूं त 140 जेको सहाफ़ियुनि खे हिरास जा केस जेके आहिनि उहे साम्हूं आया आहिनि सिर्फ़ु 2022 जे दौरान, जंहिंमें पंजाब पहिरें नंबर ते हुयो, KP ॿिए नंबर ते हुयो, अहिड़ी तरीक़े सां सिंध 3 नंबर ते हुयो। पर हिरास जा जेके वाक़िया आहिनि उन्हनि में ख़ासि तौर ते इस्लामाबाद 56 जेको केस हुया उन में अकबरो रहियो। सिंध में 32 केस जेके आहिनि उहे साम्हूं आया। सो अहिड़े क़िस्म जा जेके मामला जेके आहिनि उहे तसलसल सां जारी आहिनि ऐं असांजी सहाफ़ती तंज़ीमूं उन्हनि खे हिकिड़ो वॾो किरदारु अदा करिणो आहे। उन में जहिड़ी तरह सां मूं ज़िक्र कयो त जॾहिं मामला उथनि था त उन्हनि मामलनि में वरी पोइ रुकावटूं पैदा करण जे लाइ असांजा दोस्त जेके उन्हनि खे इन्वॉल्व कयो थो वञे, उन्हनि खे ख़रीद कयो थो वञे, पोइ तंज़ीमूं जोड़ियूं वञनि थियूं।
सही। जॾहिं तंज़ीमूं जुड़नि थियूं त हू पंहिंजो प्लेटफॉर्म खणी पोइ असांजे ई नाले ते असांजे ई मथां ख़र्चु करण जे लाइ पैसा वठी हू पंहिंजा फंक्शन्स कंदियूं आहिनि, वॾा वॾा इवेंट कंदियूं आहिनि। पर बदक़िस्मती सां उहो सहाफ़ी जेको मारिजंदो आहे, जहिड़ी तरह सां तव्हां बि ज़िक्र कयो त उहे सहाफ़ी जेके मारिजी वञनि था, शहीद थी वञनि था, उन्हनि जा पोयां उन्हनि जूं जेके बेवाऊं आहिनि, उन्हनि जा जेके ॿार आहिनि, उन्हनि जी तालीम जो मसइलो थिए थो, उन्हनि जे मुस्तक़बिल जो मसइलो थिए थो। उहा औरत जेका बेवा थी वई, असां सहाफ़ी बतौर जेकॾहिं क्रेडिट ॾियूं आहे फयाज़ या अदी या तव्हां या जेके बि सहाफ़ी जेके आहिनि उहे तमामु भला सहाफ़ी हुया, पर उहे भला सहाफ़ी उन्हनि जे शहीद थियण खां पोइ उनजी जेकॾहिं फैमिली जेकॾहिं उहो सर्वाइव ऑफ फिटनेस जे हुन सर्किल में घुमंदी रहे त पोइ उन्हनि जो जेको मुस्तक़बिल आहे उन्हनि जे लाइ असां कहिड़ा फ़ैसिला कया। त उन्हनि तंज़ीमुनि जे लाइ हिकिड़ो वॾो हिकिड़ो सुवाल इहो तव्हांजे प्रोग्राम में बिल्कुलु इन शइ खे हितां ई कंटिन्यू कंदासीं ऐं तमामु जेको आहे सो असां अहम मौज़ू ते बिल्कुलु डिस्कस कयूं पिया। असां सां गॾु शाज़िया बि मौजूदु आहे। शाज़िया बि असांजो न्यूज़ ऐं एंटरटेनमेंट जो बि हिकिड़ो तमामु बहितरीनु रिश्तो आहे। त इहे तव्हां असांखे ख़बरूं ॿुधाईंदा असां तव्हांखे एंटरटेन कंदा आहियूं। सो तव्हां जॾहिं थकिजी अचो पिया ग़मनि मां, तकलीफ़ुनि मां, महिनत कयो पिया रिपोर्टिंग करणु, हिकिड़ो वॾो मां सम्झां पियो जीअं वॾो कलेजो हुजे, उहो ई मतिलबु जिगर खपे, जिगर खपे, बिल्कुलु। सो तव्हां उहे ख़िदमतूं कयो पिया, सर्व पिया कयो ह्यूमनिटी जे लाइ बेसिकली न। सो असांजो बि फ़र्ज़ु आहे तव्हांखे एंटरटेन कयूं। ऐं एंटरटेन तव्हांखे ख़बर आहे की शाज़िया त होस्ट बि आहे पाण, शाज़िया सुठी पोएट बि आहे, समाजी हिसाब सां लिखंदी बि आहे। ऐं शाज़िया जी जेका क्वालिटी जेका आहे काफ़ी माण्हुनि ॿुधी हूंदी हुई, पर मां इन जी आवाज़ खे ॾाढो एप्रिशिएट कंदो आहियां। ऐं शाज़िया अॼु ॿुधणु चाहींदासीं तव्हां खां कुझु, छा था ॿुधायो इहो दर्द जेको तव्हां जेको आहे सो अंदरि मतिलबु तव्हां दर्द जे पोयां पइजी विया आहियो। न, शाज़िया वटि एतिरो दर्द बि कोन आहे, बसि शाज़िया जेका आहे न उहा खरी इंसान आहे। खरी माना मां हाणे उन नतीजे ते पहुती आहियां त कबूतर अखियूं बंदि कंदो आहे त ॿिली न खाईंदी, पर उनजी अखियूं बंदि करण सां ॿिलीअ ते को फ़र्क़ु कोन पवंदो आहे, उहो खाई वेंदी आहे। सो असां समाज बि हाणे अखियूं ॿूटियूं वेठा आहियूं त मुंहिंजे ख़्याल में अखि पटणी पवंदी। ऐं पंहिंजे मसइलनि खे जेकॾहिं असां हाईलाइट न कंदासीं, असां डिस्कशन न कंदासीं त केरु कंदो। जंहिं असां हिरासमेंट जी ॻाल्हि कई, रेप केसिस जी ॻाल्हि कई, या असां वटि हाणे कुझु अर्सो पहिरियों 1 महीने जे अंदरि सिंध जे अंदरि 21 औरतूं क़तल थी वियूं ग़ैरत जे नाले ते। सो मुंहिंजो हमेशह सुवाल इहो समाज खां हूंदो आहे त छा ग़ैरत सिर्फ़ु मर्द में आहे? जेकॾहिं असां ग़ैरत जे नाले ते मर्द क़तल करणु शुरू कयूं त बानू कुत्सिया चयो त मर्द सिर्फ़ु बायोलॉजी जी किताबनि में मिलंदा, ऐं इहा हक़ीक़त आहे। त मसो इहो आहे त तव्हां हिकिड़ी मतिलबु जेका औरत आहे, जेका तव्हांजी माउ बि आहे, तव्हांजी भेण बि आहे, सभु कुझु आहे, ऐं तव्हांजी ग़ैरत जो जेको ॿारु आहे उहो बि हुनजे मथां आहे। त मां असल में इन्हनि सभिनी फ़रसूदा रस्मुनि जे ख़िलाफ़ु आहियां, ऐं मां भायां थी त इक्वल राइट आहे। माना अक्सर मां ॾिठो हूंदो काफ़ी कम्यूनिटीज़ में इहो हूंदो आहे त पुटु जाथां वणेसि वञी शादी करे, मसइलो न आहे, पर धीउ ग़ैरनि में न कंदासीं, भले पोइ उहा पोड़ी थी वञे, ख़ानदान में रिश्तो न हुजे, या को बि लूलो लंगड़ो हुजे हुन सां शादी कराए छॾींदा, पर ॿाहिरि न कंदा, छो त ग़ैरत जो मसइलो आहे। पोइ मां चवंदी आहियां जेकॾहिं एतिरी ग़ैरत आहे त पोइ पुट में उहा ग़ैरत काॾे थी वञे हली। त इहे जेके ॿिटा मयार आहिनि सोसाइटी जा, उन ते पोइ असां बि लिखंदा आहियूं ऐं उहे थ्रेड्स हूंदा आहिनि। बल्कि असांजे लाइ त इहो चयो वेंदो आहे त हाणे असां वटि ज़ुल्म इहो आहे त जीअं हाणे मां आहियां, मां छोकिरी आहियां, भाई हिन मौज़ू ते छोकिरी नथी लिखी सघे, ठीकु आहे, त तव्हां कलम खणो न, असां झलियूं त नथा। औरत जे मसइलनि खे जेतिरो हिकु औरत बहितर बयानु करे सघे थी, मर्द नथो करे सघे। असां बि मर्द साईं तव्हांखे स्पेस ॾिनोसीं, तव्हां ॻाल्हायो पंहिंजे हिसाब सां, असांखे त न चओ न। न, मां चवां थी जेकॾहिं मर्द ॾिसो, तव्हां सां जेकॾहिं किथे प्रॉब्लम आहे, इशूज़ आहिनि, त उनखे तव्हां बहितर हाईलाइट करे सघो था। त तव्हां मिली करे जेकॾहिं समाज जी अदावत करणी आहे त तव्हां ॻाल्हायो, तव्हां लिखो। हाणे इहो न चओ त भई हीउ मौज़ू जेको आहे आसिफ़ सिंगर आहे, आसिफ़ नथो लिखी सघे। आसिफ़ इंसान बि त आहे। सिंगर आहियां, पर मां तॾहिं त चयो शाज़िया तव्हां बि ॻायो कुझु, पर तव्हां पाण नथा अॻिते वधो, छा कयूं? मां चयो इलाही सेंसिटिव टॉपिक आहे, टाइम आहे असां ॻाए सघूं। बिल्कुलु सेंसिटिव टॉपिक आहे, ऐं इनखे असां लाइट आस्ते आस्ते विझंदा ईंदासीं, पर छा आहे जो असां उहा ई ॻाल्हि कई त थोरो हाणे एंटरटेनमेंट जी साइड अचूं। हा, शाज़िया जज़्बाती थी वई। न, बिल्कुलु इहा सुठी ॻाल्हि पिया कयो, इहो सुठो तव्हांखे असांखे सभिनी खे इन शइ में हिसो ॻंढणु खपे। भले असां जेकॾहिं राइटर न बि आहियूं, पर पोइ बि असांखे ॻाल्हाइण बि खपे, लिखण बि खपे हर हिसाब सां, पर असांखे थोरो ॻाइण बि खपे। बिल्कुलु ॻाइण त
मूंखे जेका म्यूज़िक पसंदि आहे उहा अगेन उहा डेप्थ वारी ॻाल्हि अची वई, वरी तव्हांखे दर्द यादि अची वेंदो। मां दर्द में अॼु बिल्कुलु टुॿी वञणु थो चाहियां। सो मूंखे न डेप्थ ॾाढी पसंदि आहे, चाहे उहो को बि इमोशन हुजे, का बि फीलिंग हुजे। सो हिकिड़ो ऐं ॿियो मूंखे क्लासिकल म्यूज़िक वधीक पसंदि आहे, त मां ॿुधंदी बि घणो करे उहा आहियां ऐं ॻाइण जी कोशिशि बि कंदी आहियां। मां प्रोफेशनल न आहियां। तमामु सुठो ॻाईंदा हो तव्हां, तव्हांजी वॉइस क्वालिटी तमामु बहितरीनु आहे। थैंक यू सो मच। सो शेर खां शुरू कयूं, जे शाइरी बि इन में अची वञे। बिल्कुलु, तव्हांखे असां आज़ादी ॾेई छॾी आहे, पोइ चवंदा मर्द असांखे बाउंड था कनि। हा हा, असांखे बाउंड नथो करे सघिजे। बसि पोइ तव्हां ॻायो, खुली करे ॻायो। मैदान विड़ी वठिबो आहे, हिमत करे पाण मिसाल ॾींदा आहियूं न, मुड़ुसु माण्हू थी औरत अगरि जेकॾहिं औरत थी पवे त उहो पंहिंजो मैदान मारे वठंदी। हा न, शाज़िया ने बग़ावतुनि खां पोइ हिते वेठी आहे। सो बहरहाल वरी टॉपिक ॿिए पासे हलियो वेंदो। असां बिल्कुलु जेको आहे बर्दाश्त करण जे मूड में न। आई नो, आई कैन अंडरस्टैंड। सो बहरहाल शायरी खां शुरू कयूं। प्लीज़। तनेक तनेक जाएक अपना हो जहाँ एक, ऐसे लिपटे रूह से रूह के हो जाए ईमाए। हो रसिया रसिया बावली सी प्रीत मोरी अब चैन कैसे पाऊं, आज रसिया मोहे अंग लगा दे, अंग लगा दे, रंग लगा दे। गेसुओं सी काली रतिया अधीरों पे कांपे बतिया, सांवली सी सांसें मोरी अर्ज सुनाए, आके मोरी शीत प्रीत पर रंग सजा दे। बावली सी प्रीत मोरी अब चैन कैसे पाऊं, आजा रसिया मोहे अंग लगा दे, अंग लगा दे, रंग लगा दे। वाह, लाजवाब, तव्हांखे पसंदि आयो? मेडिटेटिव, मैजिकल। थैंक यू। ऐं बिल्कुलु डेप्थ जी ॻाल्हि कयव त असां साईं बिल्कुलु अकॉर्डिंगली माना जीअं हुननि जो टारगेट हुयो असां ईअं असां बि पर मां तव्हांजे साम्हूं काफ़ी नर्वस हुयमि। न सीरियसली बिकॉज़ मां तव्हांजी परिसार आहियां, छो त मूंखे सॉफ्ट म्यूज़िक पसंदि आहे ऐं तव्हां माशाल्लाह इलाही सॉफ्टली ॻाईंदा आहियो, ख़ासि तौर ते हू चंड न कंहिंजो यार पखीड़ा। वाह वाह, बिल्कुलु बिल्कुलु। शाज़िया खे पोइ आसिफ़ साहब खां फरमाइश करणु एक्चुअली टेक्निकल फरमाइश बि। बिल्कुलु बिल्कुलु ॻाईंदासीं ऐं वरी तव्हां खां ॿुधंदासीं बि। टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो। व्यूअर्स, असां सां गॾु शाज़िया मौजूदु आहिनि ऐं कुरैशी साहब, फयाज़ कुरैशी साहब मौजूदु आहिनि। असां डिफरेंट मौज़ूअनि खे टच कंदासीं, अञा कचहरी अञा रहे पे असांजी कंदा रहंदासीं, पर ब्रेक जो टाइम थी वियो आहे। मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक जो सिक दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार पिया कयूं ऐं जेको आहे सो टाइम जी ख़बर ई कान पई। टाइम चवनि था त असां वटि तमामु थोरो बचो आहे, सो टाइम जी वाक़ई क़दुरु करणु खपे ऐं असां कोशिशि कई
कोशिशि कई कि शाज़िया जी मौजूदगी जो असां फ़ाइदो वठूं ऐं शाज़िया खां वधि में वधि कुझु अहिड़ा सवालात कयूं शाज़िया जी शख़्सियत जे बारे में अहिड़ो कुझु मालूम कयूं जेको आहे सो माण्हुनि खे ख़बर न हुजे ऐं जेके माण्हू ॼाणणु चाहींदा हुजनि ऐं यकी असां तॾहिं बि असां टारगेट में अञा पूरा न पिया आहियूं वक़्तु अॼु मूंखे बचायो आहे एक्चुअली वक़्तु जेको आहे सो वक़्त जी महिरबानी सो बहरहाल वक़्तु वरी ईंदो वक़्तु वरी मुड़ी ईंदो इंशाल्लाह बिल्कुलु ईंदो सो शाज़िया ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां जेको आहे सो सुठी कॉन्वर्सेशन थी आहे अञा खोड़ सारा क्वेश्चन्स माइंड में हुया जेके करणा पर मां जेको आहे सो अञा तव्हां खां हिकिड़ी शइ जेका आहे सो मुंहिंजी जेको पोइटिक जेको आहे सो तव्हांजो एक्सप्रेशन्स आहिनि जेको अंदाज़े बयां आहे ऐं तव्हांजी जेका फेवरेट तव्हांजी शइ जेका माइंड में अचे पई उहो प्लीज़ जेको आहे सो असांखे ऐं असांजे व्यूअर्स खे ॿुधायो ठीकु आहे शाइरी यादि अॼुकल्ह घटि थींदी आहे ज़हन जी जेका कैपेसिटी आहे उहा पूरी थी वई आहे सो इन करे मां फ़ोन ते ॾिसी करे आई मुंहिंजी फेवरेट आहे सुना है लोग उसे आँख भर के देखते हैं आई होप तव्हांखे पसंदि ईंदी बिल्कुलु पसंदि सुना है लोग उसे आँख भर के देखते हैं सो उसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं सुना है रब्त है उसको ख़राब हालों से सो अपने आप को बर्बाद करके देखते हैं सुना है दर्द की गाहे के चश्मे नाज उसकी सो हम भी उसकी गली से गुज़र के देखते हैं सुना है उसको भी है शेरो शायरी से शगुफ सुना है उसको भी है शेरो शायरी से शगुफ सो हम भी मौजज़े अपने हुनर के देखते हैं सुना है बोले तो बातों से फूल झड़ते हैं सुना है बोले तो बातों से फूल झड़ते हैं ये बात है तो चलो बात करके देखते हैं सुना है रात उसे चांद तकता रहता है सुना है रात उसे चांद तकता रहता है सितारे बामों फलक से उतर के देखते हैं ऐं ही मुंहिंजो फेवरेट आहे सुना है हश्र हैं उसकी गज़ाल सी आँखें सुना है हश्र हैं उसकी गज़ाल सी आँखें सुना है उसको हिरन दश्त भर के देखते हैं वाह सुना है लोग उससे आँख भर के देखते हैं सो उसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं वाह वाह कमाल 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 करे सघो साईं फयाज़ साहब अॼोको ॾींहुं तमामु जेको आहे सो सहाफ़ियुनि जे लाइ असांखे मैक्सिमम जेतिरो थी सघे असांखे ॻाल्हाइणु खपे उन्हनि जे मसाइलनि ते ॻाल्हाइणु खपे छो जो मां उहो ई जी ॻाल्हि चवंदो आहियां कि मसीहा आहिनि ऐं मां ख़ासि करे अॼोके ॾींहं में मां जेको आहे सो तमामु जेके व्यूअर्स ॾिसनि पिया उन्हनि खे इहो चवंदुमि कि जेके तव्हां वॾा वॾा चैनल्स ॾिसो पिया ऐं यकीन कयो इहे असांजूं ख़बरूं न ॾींदा आहिनि ऐं जेके असांजी ख़बर जे करे ॾिए पियो जीजल थो ॾिए असांजी ख़बर जे करे ॾिए थो कोई सिंधी चैनल ॾिए थो सिंध टीवी ॾिए थो छो जो असांखे ख़बर खपे ई असांखे पंहिंजे मारूड़नि जी ख़बर खपे थी असांखे ख़बर इहा खपे कि असांजे मुंहिंजे ॻोठ में मुंहिंजे घिटीअ में मुंहिंजे उन गलीअ में जेको कहिड़ो मसइलो हले थो इहे वॾा वॾा चैनल्स न ॾेखारींदा आहिनि इहे असांजा जेके सहाफ़ी आहिनि इहे ॾेखारींदा आहिनि इन्हनि खे वधि में वधि प्रोमोट कयो वञे ऐं तव्हां जेको आहे सो पंहिंजे सहाफ़ियुनि जे लाइ आख़िर में कोई मैसेज ॾियणु चाहियो पंहिंजे माण्हुनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदो प्लीज़ जहिड़ी रीति शाज़िया ॻाल्हि कई त 21 औरतुनि खे हिरास कयो वियो अहिड़ी तरह सां शाज़िया जी हुन में मालूमात में वाद कयां त हिन साल 140 अहिड़े क़िस्म जा जेके केस थिया जेके सहाफ़ियुनि खे हिरास कयो हुन में 8 औरत सहाफ़ी हुयूं जिन खे हिरास कयो वियो बहरहाल मैसेज इहो आहे मुंहिंजो त जेकी असांजी जेके सहाफ़ती तंज़ीमूं जेके आहिनि उन्हनि खे हाणे पंहिंजे जेको ही रवायती जेको तर्ज़ु आहे उनखां हाणे हटणो पवंदो मूं 33-34 सालनि खां वठी सहाफ़त कई आहे त हुन में सहाफ़ती तंज़ीमुनि खे वेझो बि ॾिठो आहे उन्हनि सां जुड़ियल रहिया बि आहियूं बि पर कॾहिं बि कंहिं उहिदे ते वञण जी कोशिशि इन लाइ नाहे कई ऑफर्स बि थियूं पर उन बुनियादी सबबु सिर्फ़ु इहो आहे त जॾहिं मूं ॾिठो त हिकिड़ो पोल ऐं फैल उन में तज़ाद हूंदो आहे हिकिड़े दफ़े जॾहिं आसिफ़ अली ज़रदारी साहिबु जॾहिं पाकिस्तान मोटियो रिसेंटली जॾहिं जलावतनी खां पोइ कुझु साल अॻु में एयरपोर्ट ते मूं रिपोर्टिंग पे कई त उतां खां वापसी खां पोइ पासे में ई बलोच कॉलोनी हुते मुंहिंजो घरु आहे त हुते जीअं ई गाॾी मां दरवाज़ो खोलियल त फैमिली मूंसां गॾु हुई मूंखां फुर थी वई गन पॉइंट ते मुंहिंजी फैमिली मुंहिंजा ॿार जेके हुया पैसा कढी विया मोबाइलूं फुरे विया हली असां सां हिकिड़ो दोस्त हुयो जंहिं ताज़ो वरी हिकिड़ी तंज़ीम बि क़ाइमु कई
मूंखे चई त यार हलो त पाण CPO सां मिलूं था ऐं पोइ इहो तव्हांजो केस जेको न रखूं था। मुलाक़ात थी, मुलाक़ात खां पोइ बहरहाल ॿार शॉर्ट में चवां थो, मूंखे चई त भला जेकॾहिं तोखे पैसा ऐं मोबाइल जेकॾहिं वराए ॾियूं त पोइ भला असांखे छा ॾींदे। मुंहिंजे लाइ हिकिड़ो हैरत जहिड़ो सुवालु हुयो ऐं मूं उनखे 2 जवाब ॾिना। मूं चयोमांसि अगरि जेकॾहिं तव्हां मूंखे वराए ॾींदव, जेकॾहिं मुंहिंजी पंहिंजी शइ हूंदी त तव्हांखे हिन मां हिकिड़ो पैसो बि न मिलंदो, पर जेकॾहिं मुंहिंजे नाले ते जेकॾहिं तव्हां वञी वठंदव त इहा आया तव्हांखे। सो इहो कॉल ऐं जेको फ़ैल आहे उनजो जेको तज़ाद आहे उनखे असांखे ख़तमु करिणो पवंदो। अगरि जेकॾहिं असां सहाफ़ियुनि जी आज़ादी, सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु वायलेंस, सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं आवाज़ उथारियूं त असांखे ज़ाहिर तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं। पाण सियासत में मुख़्तलिफ़ सियासतदाननि जा मिसाल वठूं था। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, ज़ाहिर उनखे मर्द ई क़तलु कयो। फाज़िल राऊ, जान मोहम्मद वांगे, उनखे बि क़तलु कयो वियो। अहिड़े तरह सां सियासत या सहाफ़त या अदालत जेके माण्हू ॾुखिया फ़ैसिला कंदा आहिनि, जजिस बि ॾुखिया फ़ैसिला कंदा आहिनि, त उन्हनि खे बेराह मारियो वेंदो आहे। अगरि जेकॾहिं असां डिॼूं त पोइ असां वटि पुलिस में, फोर्सिस में माण्हू शायदि शामिलु न थियनि। असांखे बुज़दिल थी करे अगरि जेकॾहिं मतिलब ई हासिलु करणा आहिनि त चिटो थियणु खपे। हिन वक़्तु असां वटि जेका डिग्रीज़ मिलनि थियूं मास कम्युनिकेशन्स या जर्नलिज़म जूं, उन में नौजवान जेका असांजी सहाफ़त जेका लॾो अचे थो हिन सथ में, जॾहिं डिग्री होल्डर जंहिंखे असां जीअं अताई डॉक्टर चवंदा आहियूं, त अहिड़ी तरह अताई सहाफ़ी बि आहिनि। अगरि जेकॾहिं अताई सहाफ़ी ऐं अताई डॉक्टर अगरि जेकॾहिं असांजी फील्ड में आहिनि ऐं हाणे अगरि जेकॾहिं मास कम्युनिकेशन ऐं जर्नलिज़म में जेकॾहिं नौजवान क़यादत अचे थी त उनखे ट्रेनी, इंटरनी, प्रोबिशन पीरियड जे नाले ते उनखे परेशानियूं थियनि थियूं। ज़ाहिर हाउस जॉब त करिणो पए थो, पोइ कंहिंखे फ्री में करिणो पए थो, कंहिंखे स्टाइपेंड ते करिणो थो पए, पर मायूस थियण जी ज़रूरत न आहे। वॉल्यूम अॻे अख़बार हुई, वॉल्यूम हाणे TV बि आहे, वॉल्यूम हाणे सोशल मीडिया बि आहे। जॾहिं टेलीग्राफ बंदि थियो त ज़ाहिर ॿियूं जिदतूं बंदि थींदियूं, नई जिदत जॻह वठंदी। रस्ता खोड़ आहिनि, मायूस न थियणु खपे। सहाफ़त हिकिड़ो अहिड़ो पेशो आहे, पैगम्बरी पेशो चऊं था, असांखे उन अंदाज़ सां ई हलाइणु खपे। ईअं न आहे त असां सहाफ़त जे नाले में पंहिंजा उल्लू सीधा अहिड़े क़िस्म जा। बहरहाल हाणे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हू ॿुधाए बि सघे थो, कुझु नथो ॿुधाए सघे। सिर्फ़ु इहो न आहे त असां सहाफ़ी थी पियासीं त असांखे सरकार खां माली मदद जे हवाले सां दरख़्वास्त पैसा वठणा आहिनि, ईअं न आहे। ज़ाहिर बेरोज़गारी असांखे तंग करे थी। मुंहिंजा बच्चा हूंदा, शाहज़ाद जा बच्चा हूंदा, आसिफ़ जा बच्चा हूंदा, उहे बि ॾिसनि था त बाबा असांजे लाइ छा थो खणी अचे। हिकिड़ो कठिन ॾुखियो मरहलो ज़रूरु आहे, पर उन में जेको माण्हू चवंदा आहिनि जॾहिं तौलीदी अमल थींदो आहे त लख खां वधीक जेके आहिनि उहे ॿारनि जा जेके हूंदा आहिनि उहे सिस्टम में, निज़ाम में जीअंदो उहो ई हिकिड़ो आहे जंहिंमें जीअण जी ज़िंदगी जी जुहत हूंदी आहे। उहो सभिनीनि खे मारे बि अॻिते वधंदो आहे। त सहाफ़त में बि असांखे जिदोजहद, असांखे बर्दाश्त ऐं असांखे रिसर्च वारी जर्नलिज़म, तहक़ीक़ी सहाफ़त खे अख़्तियार करिणो पवंदो। उन में स्कोप आहिनि। इंग्लिश मीडियम में असांजो सिंध जो सहाफ़ी ख़ासि तौर ते उनखे आऊं इहो पैगाम ॾींदुसि, इंग्लिश मीडियम में असांजो सहाफ़ी तमामु घटि अचे थो। रूरल साइड जा जेके जर्नलिस्ट आहिनि उनखे प्रोफेशनल जर्नलिज़म में अचणु खपे, उन्हनि जे लाइ वधीक रस्ता मिलंदा, मायूस न थियणु। तमामु बहितरीनु मैसेज ऐं यकीनन काफ़ी जेको आहे सो माण्हू तव्हां खां मोटिवेट थिया हूंदा, जेके यूथ आहिनि ख़ासि करे। सो असां तव्हां सां जो हमेशह साथ ईअं रहंदो। असां भले एंटरटेनमेंट साइड हुजूं, पर असां सिंधी आहियूं, असां बि सहाफ़ियुनि सां मोहबत करण वारा आहियूं, असांजा दोस्त आहिनि सहाफ़ी, त असां बि तव्हां सां शाना बशाना गॾु बीहंदासीं इनशाला। ऐं शाज़िया, तव्हां बि कहिड़ो लास्ट में मैसेज ॾींदा? मूंखे ख़बर आहे तव्हांजी बेचैनी मां सम्झी सघनि त टाइम इलाही घटि बचियो आहे। तव्हां जॾहिं गानो ॻायो त असांखे सुकून मिली वियो, बेचैनी ख़तमु थी वई। न, पर वक़्त जी जेका बेचैनी आहे न उहा आख़िर में हर मेज़बान खे हूंदी आहे। सो बहरहाल वक़्तु बचाईंदे शायदि तव्हां जॾहिं मौसीक़ी ॿुधाई त मूंखे बि थोरो इहो शौक़ु जाॻियो, पर ज़ाहिर मूंखे मौसीक़ी सां लॻा ज़रूरु, पर अचे नथी, ॻाइणु नथो अचे, बेसुरे वांगुरु ॻाईंदासीं। पर आसिफ़ साहिब जो आवाज़ु मूंखे ख़बर पई त ॾाढो भलो आहे ऐं चाहींदासीं त तव्हां बि हिन फरमाइश में असांजी गुज़ारिश कयो। सर, उहो टेक्निकल फरमाइश मां करे चुकी आहियां। बहरहाल मुंहिंजो पैगाम सिंपल आहे, जेको मां पंहिंजी ज़िंदगी मां सिखियो आहे त कामयाबी खां वधीक ज़रूरी आहे ख़ुशी। बिल्कुलु उहो कयो जंहिंमें ख़ुशि रहो। मूं वॾा बिज़नेस टाइकून ॾिठा आहिनि जेके कामयाबु त आहिनि पर ख़ुशि कोन आहिनि। सो ख़ुशी जेकॾहिं कंहिं ॿार सां खेॾण में मिले थी, मिटीअ में हथु लाइण सां मिले थी, किथे बि मिली थी वञे न, त ख़ुशीअ खे हमेशह अवलियत ॾियो। बाक़ी शयूं चवंदा आहिनि न, जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि। सो जेकॾहिं तव्हां अंदरूनी तौर ते ख़ुशि हूंदो, तव्हांजो रूह राज़ी हूंदो, त पोइ शयूं इलाही ईज़ीली थी वेंदियूं ऐं तव्हां इलाही स्मूथली शयुनि खे करे सघंदो। सो बी हैप्पी। सो अॼु ख़ुशि थियो तव्हां? अॼु को प्रोग्राम ख़ुशी वारो हो, मज़ो आयो? सची ॿुधायां, मां ॾाढी कंफर्टेबल रहियमि।
ऐं इन करे मूं इलाही सुकून सां तहमुल सां जवाबु पे ॾिना सो thank you so much. जेको आहे सो असांजे प्रोग्राम में GFS बिल्डर्स जी तरफ़ खां ऐं हे जेको आहे सो गिफ्ट आहे हा थैंक यू सो मच विहो तव्हां विहो वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आया साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं जेको आहे सो पंहिंजा ख़्यालात जो इज़हार कयो ऐं इहो त GFS बिल्डर्स जी तरफ़ खां गिफ्ट हो ऐं मां बिल्कुलु तव्हांखे जेको आहे सो एॾा प्यारा महिमान चंड न कंहिंजो यार चंड न कंहिंजो यार डेडिकेट कंदुमि तव्हां महिमाननि खे ऐं क़बूल पए उडरी उडरी थकजी पवंदे उडरी उडरी थकजी पवंदे कंहिंसां तुंहिंजो प्यार कंहिंसां तुंहिंजो प्यार चंड न कंहिंजो यार पखियड़ा चंड न कंहिंजो चंड न कंहिंजो यार पखियड़ा चंड न कंहिंजो यार शेख अयाज़ जूं ही तमामु ख़ूबसूरत लाइन्स आहिनि जन्नत चाहे दोज़ख चाहे हो जन्नत चाहे दोज़ख चाहे छॾे इहे वीचार मिठड़ी मिठड़ी निंड प्रिय जे मिठड़ी मिठड़ी निंड प्रिय जे पासे में कर यार पासे में कर यार चंद्र न कंहिंजो यार पखियड़ा चंद्र न कंहिंजो यार चंद्र न कंहिंजो यार पखियड़ा चंद्र न कंहिंजो यार आई सांझी मोटिया मांझी हो आई सांझी मोटिया मांझी माठी थी मंझला आऊं कंधीअ ते वेठो सोचां कंधीअ ते वेठो सोचां काई सुध न सार काई सुध न सार चंद्र न कंहिंजो यार पखियड़ा चंद्र न कंहिंजो यार उडरी उडरी थकजी पवंदे उडरी उडरी थकजी पवंदे कंहिंसां तुंहिंजो प्यार कंहिंसां तुंहिंजो
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।